أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب المشرقين ورب المغربين فبأي آلاء ربكما تكذبان مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان آمنت بالله صدق الله العظيم माशाअल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे रहीम आहे ऐं कुल काइनात उन ई रब जी इबादत में मशगूल रहे थी। जेॾो तुंहिंजो नाव बाझ बोॾियाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाव बाझ बोॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव नाऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु ऐं बेशक जेॾो उन रब जो वॾो नालो आहे उन रब खां ओतिरियूं ई इंसाननि जूं उमीदूं वाबस्ता हूंदियूं आहिनि। जेॾो परवरदिगार रहमत जो इहो माह रमज़ान जो ही महीनो आहे ऐं रहमत जो अशरो आहे, जेतिरियूं रहमतूं इंसानु चूंडणु चाहींदो आहे त हू रब बेशुमार ॾींदो आहे ऐं यकीनन असीं जेको घुरंदा आहियूं त उहो असांखे ज़रूरु मिलंदो आहे। चवंदा आहिनि त बहितर इबादत मां सभ खां बहितर इबादत कहिड़ी आहे, उन जे हवाले सां जेकॾहिं थोरो सोचिजे थो त मूंखे ईअं बि महसूसु थींदो आहे जीअं चयो वेंदो आहे न त अमलनि जो दारोमदार नियत ते हूंदो आहे त सभ खां बहितरीनु इबादत इहा बि त आहे न त इंसानु सुहिणे अंदाज़ में सोचणु शुरू करे। जेकॾहिं इंसानु सुठे अंदाज़ में सोचणु शुरू करे थो त उहा बि उनजी इबादत ज़रूरु आहे। ऐं जॾहिं असीं दुरूद पाक पढ़ंदा आहियूं त फरमाने बारी ताला कुझु ईअं आहे त दुरूद उहा वाहिद इबादत आहे जेका क़बूलियत जे उन बुलंदी ते ज़रूरु हूंदी आहे। अव्हां दुरूद पढ़ो ऐं उहो दुरूद क़बूल न थिए ईअं माना मुमकिन न हूंदो आहे। नाज़रीन, माह रमज़ान जो महीनो ऐं अॼु ख़ैर सां सतों रोज़ो आहे, माना ख़बर कोन थी पवे आराम आराम सां रहमत जो अशरो असां सभिनीनि खां मोकिलाइणी ते आहे। कल्ह बि मूं ॻाल्हि कई त जॾहिं रहमत जे अशरे जी ॻाल्हि कयूं था त एॾो जल्दी ही जेको आहे सो माह रमज़ान जो महीनो या ही सभु अशरा एॾो जल्दी गुज़री वेंदा आहिनि। माना ॻणप जी जेका शइ हूंदी आहे न उन में शायदि टाइम जल्दी कंज़्यूम थी वेंदो आहे या असां उन सॼी रौनक जेका माह रमज़ान जी हुजे थी, जेका बरकत हुजे थी, जेका फज़ीलत हुजे थी माह रमज़ान जी, उन सभिनीनि शयुनि में असांखे एॾी त ताज़गी मिलंदी आहे, एॾो त सुकून मिलंदो आहे जो उहो वक़्तु जल्दी ख़तमु थी वेंदो आहे। चवंदा आहिनि ॾुखियाई वारो जेको वक़्तु आहे उहो जल्दी कोन गुज़रंदो आहे, छो त इंसान खे माना ॾुखियाई हूंदी आहे त घड़ी घड़ी पल पल बि महसूसु थी रहियो हूंदो आहे। पर जेको सुठो वक़्तु हूंदो आहे, ख़ुशियुनि जो वक़्तु हूंदो आहे, उहो पाण सभु माना पंहिंजी एक्सपीरियंस में इहा ॻाल्हि आंदी आहे त उहो जल्दी गुज़री ईंदो आहे। इन जे लाइ शायदि माह रमज़ान जो महीनो तमामु जल्दी गुज़री वेंदो आहे। अच्छा, मूं वटि अॼु कुझु वीडियोज़ साम्हूं हुयूं ऐं असां पंहिंजी इस्तिताअत मुताबिक़ हर माण्हू चाहींदो आहे, असां सभु चाहींदा आहियूं त थोरी घणी जेको आहे न कॉन्ट्रीब्यूशन असांजे तरफ़ खां हुजे। उहे माण्हू जिन खे ज़रूरत हुजे थी जिस्म जा उहे उज़वा जेके कंहिं सबब जे करे उहे कमु न कंदा आहिनि ऐं कुझु माण्हू कुदरती तौर ते हर रब पाक जी उहा क्रिएशन आहे त अल्लाह तबारक व ताला कंहिंखे कीअं ठाहे थो, कंहिंखे कीअं ठाहे थो। त मूं वटि कुझु अॼु क्लिप्स हुयूं त इंसानी जिस्म जो हिसो जेकॾहिं कंहिंजो कमु नथो करे, कंहिंजो हथु आहे,
कंहिंजो पेर आहे त उहे आर्टिफिशियल जेको आहे उहे लॻाया वेंदा आहिनि। त असां वटि बि कुझु माण्हू अहिड़ा ज़रूरु आहिनि, मां उन्हनि खे ख़ूबसूरत इंसान ज़रूरु चवंदमि जंहिंजी सुठी कॉन्ट्रीब्यूशन सां कंहिंजी ज़िंदगी घणी सुठी नथी थी सघे पर कुझु आसानी ज़रूरु पैदा थी सघे थी। अच्छा, उन सां गॾोगॾु राशन बैग्स ॾियणु, माह रमज़ान जो महीनो आहे ऐं ज़रूरत ते ज़िंदगी ॾिसो न हर कंहिं वटि जेको आहे न हिकिड़ी डिघी लिस्ट ज़रूरु तयारु थियलु हूंदी आहे। असां या अवां ठीकु आहे तमामु शयूं जेको आहे सो पंहिंजी महिनत सां उहे शयूं परचेस करे वेंदा आहियूं, पर काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे लाइ उहा परचेसिंग ॾाढी ॾुखी हूंदी आहे। ॿारनि जे लाइ कपिड़ा, कंहिंजी थोरी मदद, उहा थोरी मदद असांजे तरफ़ खां कंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं थोरी आसानी पैदा करे सघे थी, कंहिंजे चपनि ते मुर्क आणे सघे थी, त इहो कमु केॾो न ख़ूबसूरत आहे। सो जॾहिं बि इन तरह जा कमु अव्हां ॾिसंदा कयो त पंहिंजी इस्तिताअत मुताबिक़ थोरी घणी कॉन्ट्रीब्यूशन हर कंहिंखे ज़रूरु करणु खपे। नाज़रीन, अॼु जी हिन ट्रांसमिशन में रोज़ जीअं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं टपाल मेज़बान जी मां जॾहिं बि ॻाल्हि कंदी आहियां त सहरी ऐं इफ़्तारी जे दस्तरख़्वान जी मां ज़रूरु ॻाल्हि कंदी आहियां। असां सभु चाहींदा आहियूं त ॾींहं में 1 खां 2 कप चांहि जा ज़रूरु असां वटि हुजनि। सो टपाल मेज़बान इज़ दी गुड ऑप्शन, सुठो हिकिड़ो ऑप्शन आहे तव्हां ऐं असां सभिनीनि जे लाइ। मुंहिंजा आयल अॼु जा जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ आऊं अॻियां वधां थी। ऐं मुफ़्ती साहिबु असांजी हिन ट्रांसमिशन जो हिसो आहिनि। माह रमज़ान जो महीनो हुजे ऐं मुफ़्ती साहिब खे असीं यादि न कयूं ईअं मुमकिन न हूंदो आहे। मुफ़्ती रजब अली सिकंदरी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, तशरीफ़ फरमा आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। जी मुफ़्ती साहब, अॼु तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। काफ़ी सारा सुवाल आहिनि, सिर्फ़ु मुंहिंजा न आहिनि पर मां हमेशह तव्हां सां ज़िक्र कंदी आहियां त मूंखे क्वेश्चन्स ईंदा हुआ आहिनि त मुफ़्ती साहब तशरीफ़ फरमा हुजनि था त तव्हां उन्हनि खां ही सवाल ज़रूरु कजो। सो मां चाहींदसि त उहे सवाल मां ज़रूरु अॼु जे हिन ट्रांसमिशन में शामिलु कयां। उन खां पोइ जीअं ट्रांसमिशन असां शुरू कईसीं त तिलावत क़ुरान करीम सां असांजी हीअ ट्रांसमिशन अॼु जी अव्हां ताईं पहुती ऐं ख़ूबसूरत आवाज़ हुयो कारी महताब अली साहिब जिन जो। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम। अॼु तव्हां तशरीफ़ फरमा आहियो असांजी हिन ट्रांसमिशन में ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन आहे। माह रमज़ान जो खोड़ सारी मां मुबारक ॾियां थी। असीं उन खां अलावा असां सां गॾु मोहम्मद हमज़ा मौजूदु आहे, नात खां आहे, तमामु सुठो हुनजो आवाज़ु आहे। तव्हांखे बि वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में। अॼु मुंहिंजे ज़हन में कुझु सवाल आहिनि ऐं मां चाहींदसि त उन्हनि सवालनि खे ज़रूरु अॼु जी ट्रांसमिशन में रखूं। ऐं रहमत जो अशरो आहे। मुफ़्ती साहिबु मूं ज़िक्र कयो ऐं कल्ह बि इहो मूं ज़िक्र कयो इतफ़ाक़न त रहमत जो अशरो असांखे जल्दी जल्दी मोकिलाए पियो। ईअं हूंदो आहे माना जेका सुठा लम्हा हूंदा आहिनि ज़िंदगी जा उहे जल्दी माना उहो टाइम कंज़्यूम थी वेंदो आहे, उहो टाइम ख़तमु थी वेंदो आहे, ख़बर कोन पवंदी आहे। माह रमज़ान ईअं हूंदो आहे जीअं माह रमज़ान अचे थो रहमत जो अशरो ॾिसो माशाल्लाह 7 रोज़ में पाण आहियूं। सो हीअ भला कीअं आहे सभु मतिलबु हर कंहिंखे ईअं महसूसु थींदो आहे मुंहिंजे ख़्याल सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही वक़्त जूं घड़ियूं कंहिंजो इंतज़ारु कोन कंदियूं आहिनि, बल्कि जेके वक़्त जा लम्हात सातूं हूंदियूं आहिनि इन्हनि जो क़दुरु असांखे पाण खे करिणो आहे। छो त इंसान ही त चंद ॾींहं आहिनि जेके अलाह ताला असांखे हिकिड़ो बहितरीनु मौक़ो नसीब फरमायो आहे, जंहिंखे अलाह साईं रहमत जो अशरो फरमाए। त बाक़ी त ईअं इंसान जी ज़िंदगी बि ईअं गुज़री वेंदी आहे जो पल ख़बर न पवंदी आहे। जीअं क़ुरान करीम में 30 सिपारे में सूरत नाज़ियात में ख़ालिक़ काइनात फरमायो त कअन्नहुम यौम यरौनहा लम यल्बसू इल्ला अशिय्यतन औ दुहाहा। त क़यामत जो ॾियारो जॾहिं हूंदो त उन ॾींहुं इंसान ईअं महसूसु कंदो त जेका मां ज़िंदगी गुज़ारे आयो आहियां उहा ईअं महसूसु थींदसि त मां सुबुह जो टाइम हिकिड़े ॾींहं जो सुबुह जो वक़्तु या शाम जूं घड़ियूं गुज़ारे आयो आहियां। हीअ ज़िंदगी ईअं महसूसु थींदी आख़िरत में बि। अखि छिंभ ख़बर महसूसु ईअं थींदो त हे ज़िंदगियूं जेतिरी असांजी उमिरि गुज़री चुकी आहे जेकॾहिं असां उन ते बि नज़र था कयूं त ईअं थो महसूसु थिए त बाक़ी ज़िंदगी जा उहे लम्हा उहे घड़ियूं जेके असांखे अनमोल तोहफ़े तौरु मिलियूं आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि जो सही क़दुरु कयोसीं त उहे असांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जे लाइ भलाईअ जो सबबु बणिबियूं। हाणे हीअ 10 ॾींहं बि मां अॼु 7 रोज़ो अची थी वियो, ईअं ॾिहाड़ा गुज़री विया
त इन्हनि ॾींहंनि जो जेकॾहिं असां इन्हनि जो क़दुरु कयूं, हाणे बाक़ी जेके 3 ॾींहं आहिनि जेकॾहिं इन में असां अल्लाह ताला जी रहमत मां फ़ाइदो खणंदा रहूं ऐं अल्लाह ताला जी इबादत कंदा रहूं, तिलावत क़ुरान आहे, नमाज़ तरावी आहे, इबादतूं आहिनि, इहे आहिनि इबादतूं। इहे सिर्फ़ु इबादतूं एसि ताईं महदूद न आहिनि। जीअं अवां ॻाल्हि कई त हिन रहमत जे अशरे में जेकॾहिं को कंहिं ग़रीब जी मदद थो करे पंहिंजे इस्तिताअत मुताबिक़ ऐं उन सां ताउन थो करे ऐं उन जी जॾहिं हाजत ज़रूरत पूरी थी वञे त उन जे दिलि मां जेका आवाज़ु निकिरंदो आहे, चवंदा आहिनि त दुआ घुरो, चइजो ईंदो आहे न त साईं दुआ घुरो। दुआ जे लाइ ज़ाहिरी तौर ई हथ खणबा आहिनि, पर जेका हक़ीक़ी दुआ हूंदी आहे न उहा दिलि मां निकिरंदी आहे। जॾहिं हिकिड़ो ग़रीब मिसकीन माण्हू जी तव्हां हिन रहमत वारे अशरे में बि मदद कंदव, ताउन कंदव ऐं हुन जे दिलि मां जेके तव्हांजे लाइ लफ़्ज़ निकिरंदा दुआ जा, ऐं त उहे तव्हांजी ज़िंदगी खे बदिलाए छॾींदा ऐं अहिड़ियूं ख़ुशियूं अल्लाह ताला तव्हांखे अता फ़रमाईंदो जंहिंजो तव्हां तसवुर बि न कयो हूंदो। हा, उहो सिर्फ़ु जेको आहे उन सूरत में थी सघे थो जॾहिं असां हिन रहमत वारे ॾींहंनि जो क़दुरु करे ऐं हक़ीक़ी माना में हुकूकुल्लाह खे बि पूरो कयूं, हुकूकुल इबाद खे बि असां नज़र उन ते बि नज़र रखूं त इनशा अल्लाह ताला असांजा बेड़ा पार थी। सही। अच्छा मुफ्ती साहब, वालिदैन जे हवाले सां बि अॼु थोरो मां ज़िक्र ज़रूरु करणु चाहींदमि। मां चाहींदसि त औलाद जो केतिरो फ़र्ज़ु थिए थो। ॾिसो अॼु जे दौर में जॾहिं तव्हां थकिजी पंहिंजे घर ईंदा आहियो न जॉब तां ऐं तव्हांखे सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे रूम में वञी तव्हांजे बिस्तर ते लेटणो हूंदो आहे, सुम्हणो हूंदो आहे, कमरे में उहा माउ मौजूदु हूंदी आहे, तव्हांजे घर कमरे जे ॿाहिरां हॉल में तव्हांजो वालिद मौजूदु हूंदो आहे, पर औलाद अॼुकल्ह हिन स्क्रीन खां परे नथो थिए, पंहिंजे कमनि कारनि खां उहो परे थी करे, बसि सिर्फ़ु मी टाइम पंहिंजो टाइम आहे, पर वालिदैन जा बि त कुझु हक़ आहिनि। मां चाहींदसि अॼु तव्हां बयानु इंतज़ारु। जी हा, औलाद जे लाइ वालिदैन जा हक़ आहिनि। तिरमिज़ी शरीफ़ में हदीस आहे त कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजी दुआ खे अल्लाह ताला रद्द न कंदो आहे। उन्हनि मां हिकिड़ी जेके आहिनि उहा आहे वालिद जी दुआ। वालिद जी दुआ, हाणे मां तव्हांखे अर्ज़ु करे चुकुसि त दुआ कॾहिं निकिरंदी जॾहिं औलाद फ़रमान बरदार हूंदो, उन वालिदैन जो क़दुरु कंदो, हर तरह सां जानी एतबार सां, माली एतबार सां हुन जे लाइ क़ुर्बानियूं ॾींदो वालिदैन जे लाइ। ऐं वालिदैन खे त दुआ जो दर चयो वियो आहे। तव्हां दुनिया जा दर छॾे तव्हां वालिदैन जी ख़िदमत कयो। तव्हां वञी ॿिए हंधि वञी चओ त मुफ्ती साहब मां ईअं ॿुधो आहे त माना हुज़ूर साईं खां कंहिं को सवाल कयो त सभ खां सुहिणी असां जेकॾहिं इबादत कयूं था त उन में माउ जो बि ज़िक्र थियो, नबी साईं 3 दफ़ा माउ जो नालो वरितो ऐं पोइ वरी पीउ जो हिकु दफ़ो। जी हा, जी हा, उहो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं सवाल कयो वियो त हुज़ूर फरमायो त तुंहिंजे मथां तुंहिंजे माउ जी ख़िदमत लाज़िम आहे। वरी हुन सवाल कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे लाइ छा हुकुम? पाण फरमायो तुंहिंजे लाइ माउ जी ख़िदमत लाज़िम आहे। ईअं बार बार फरमायो। पोइ टियों दफ़ो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तुंहिंजे वालिद जी बि। ऐं हदीस जा लफ़्ज़ बि आहिनि त रदर रब फी रिदल वालिद, अल्लाह जी रज़ा वालिद जी रज़ा में आहे, वालिदैन जी। अल्लाह जो नाराज़ हुजणु उन्हनि जे नाराज़ पे में आहे। ऐं वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको औलाद पंहिंजे वालिदैन ॾे, अबे अमड़ ॾे नज़रे रहमत सां थो निहारे त अल्लाह ताला उनखे मक़बूल हज जो सवाबु थो त कतबल्लाहु तआला लहू बिकुल्ल नज़रतिन हज्जतन मबरूरतन। त अल्लाह ताला त सहाबन अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह जेकॾहिं हिकिड़ो शख़्स हुजे उहो 100 दफ़ा ॾींहं में वालिदैन ॾे रहमत जे नज़र सां निहारे पोइ उनखे 100 हजनि जो सवाबु मिलंदो? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हा, उनखे 100 हजनि जो सवाबु मिलंदो। वरी ईअं ॿी हदीस शरीफ़ में हिकिड़े शख़्स अची अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह मां जिहाद करणु थो चाहियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायुसि त तूं पंहिंजे माउ जी ख़िदमत कर, वालिदैन जी ख़िदमत कर। उन्हनि जी ख़िदमत कंदे त जिहाद सां बि तोखे जन्नत मिलंदी, पर अल्लाह ताला अल जन्नत तहतल अक़दामिल उम्महात, त अल्लाह ताला माउ जे क़दमनि जे हेठां जन्नत रखी आहे। इन जो मक़सदु छा आहे त जन्नत माउ जे क़दमनि हेठां? हूअं त जन्नत जे लाइ त जन्नत अर्श मुअल्ला ते आहे
ऐं उते रूह पहुचाया वेंदा आहिनि। इन मां मुराद इहा आहे त जेकॾहिं तो माउ जी ख़िदमत कई ऐं माउ जी ख़िदमत करे तो हक़ अदा कयो त उनजी दुआ तोखे जन्नत ते पहुचाए छॾींदी। जीअं हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मां इबादतूं रियाज़तूं कंदो रहंदोसि हमा वक़्तु, लेकिन जेका जंहिं मक़ाम जी मूंखे तलब हुई, मक़ाम विलायत जी, उहा उन्हनि इबादतुनि रियाज़तुनि ताईं करे करे बि ओसि ताईं न पहुची सघियुसि। पर हिकिड़ी राति रुगो मुंहिंजी अमड़ जीजल मूंखे सॾु कयो सर्दी जी राति में त बायज़ीद मूंखे पाणी पीआ। त हज़रत बायज़ीद फरमाए थो त उन ज़माने में दिला मटका हूंदा हुआ, उन में वञी चई मां पाणी खणणु वियुसि त ख़ाली हुयो। चई वरी मां भॻुसि त पाणी खणी अचां, थोरो परे वियुसि, उतां पाणी भरे जीअं वापसि आयुसि त ॾिसुमि त अमड़ जीजल खे निंड अची वई आहे। चई मां सोचियो त जेकॾहिं जाॻाईंदुसि त अमड़ जो आरामु ख़राबु थींदो। हे ख़ासि तौरु उन्हनि ॿारनि जे लाइ, ख़ासि तौरु जवाननि जे लाइ, त पर जेके सम्झ रखंदा, छो त 7 सालनि खां पोइ ॿार में तक़रीबन फ़हम ऐं सम्झ हूंदी आहे। त हीअ जेके असांजा नाज़रीन जेके नंढड़ा असांजा ॿचड़ा ॾिसनि था, हे उन्हनि जे लाइ बि दर्स आहे त जेकॾहिं तव्हांजा वालिदैन आराम में हुजनि त तव्हां पंहिंजे आवाज़ खे सिलो रखो, हुननि खे डिस्टर्ब न कयो। तव्हांखे ख़बर न आहे त ज़िंदगी जूं तव्हांजे ख़ातिर केतिरियूं सऊबतूं ऐं तकलीफ़ूं था पिया बर्दाश्त कनि, ऐं उन खां पोइ अलाए कीअं हुननि खे निंड आई आहे। त उहा चंद घड़ियुनि जी निंड उन्हनि जी तव्हां ख़राबु न कयो, बल्कि तव्हां उन्हनि जे बेदार थियण जो, जागण जो इंतज़ारु कयो। त इहो उन्हनि ॿचड़नि जे लाइ बि हिकिड़ो दर्स आहे। त हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि त जॾहिं मां ॾिठो त हाणे सॾु कंदुसि त इहा बेअदबी थी पवंदी, अमड़ जीजल जागी पवंदी, निंड ख़राबु थी। चई मां गिलास कथा कलामी माफ़ कजो, पाण कंटिन्यू कयूं था। तव्हांजी इजाज़त सां ई मां ब्रेक की तरफ़ अॻियां वधां थी। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे साहीअ जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभिनी खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाए वञे पई। ऐं फेसबुक जे पेज जी मां ॻाल्हि कंदी हलंदमि। फेसबुक ते बि हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव हिन ट्रांसमिशन खे, ऐं यूट्यूब जो बि ज़िक्र ज़रूरु कंदसि। महरान टेलीविज़न नेटवर्क जा मुख़्तलिफ़ सोशल मीडिया अकाउंट्स ते पेजिस मौजूदु आहिनि। उन ई तरह यूट्यूब ते चैनल बि मौजूदु आहे महरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां। तव्हां हिन ट्रांसमिशन खे बाद में अपलोड थी वेंदी आहे त तव्हां पोइ बि ॾिसी सघो था। फेसबुक ते बि तव्हां ॾिसी रहिया हूंदा आहियो। ऐं मुख़्तलिफ़ हिसा असांजी हिन ट्रांसमिशन जा अवां ताईं फेसबुक जे थ्रू पहुची रहिया हूंदा आहिनि। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइक़ो ॾींदी आहे। उन जे लाइ ई टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहिबु मौजूदु आहिनि। मुफ़्ती रजब अली सिकंदरी साहिबु, जिन सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। मुफ़्ती साहिबु नंढो ब्रेक जी तरफ़ वधियासीं ऐं वालिदैन जे हक़नि ते असीं ॻाल्हाए रहिया हुया। जी बिस्मिल्लाह। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जे मुतालिक़ जेको मूं अर्ज़ु पे कयो त हज़रत बायज़ीद बुस्तामी था फरमाइनि मां पाणी खणी बीही रहियसि, वालदा खे निंड मां जाॻाइणु पसंदि न कयो त बेअदबी थींदी। पोइ जॾहिं फजर जी अज़ाननि जो आवाज़ु शुरू थियो त वालदा जी अखि खुली ऐं पुछाऊं त बायज़ीद इते बीठो आहीं? अर्ज़ु कई अम्मा तव्हां पाणी घुरियो हो ऐं पोइ खणी आयुसि जेसिताईं तव्हांखे निंड अचे, मूं तव्हांखे जाॻाइणु पसंदि न कयो। त हज़रत बायज़ीद बुस्तामी था फरमाइनि त उन ॾींहुं उन राति मूंखे अमड़ इहा दुआ ॾिनी त मुंहिंजा मौला बायज़ीद खे मक़ाम विलायत अता फरमाए। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि त उन अमड़ जे उन हिकु राति जी ख़िदमत जे सदक़े में ऐं उन दुआ जे सदक़े में अलाह ताला जेको इबादतनि रियाज़तुनि जे करे हिकिड़ो सुकून सुरूर त मिलियो हो, पर अञा हिन विलायत जो मक़ाम जेको तय न करे सघियो हुउसि, उहो माउ जे हिकु दुआ जे सदक़े में ख़ुदा मक़ाम विलायत अता करे छॾी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त
तॾहिं चयो वेंदो आहे त वालिदेन जी ख़िदमत कजे, वालिदेन खां दुआ वठिजे, हुननि सां वक़्तु गुज़ारिजे। ऐं माउ ऐं पीउ जहिड़ो कोई बि न हूंदो आहे, उन्हनि जो नेमुल बदल दुनिया में मुमकिन ई न आहे, किथे बि तव्हांखे कोन थो मिले। लालच जे उन्हनि जो रिश्तो आहे। बेशक बेशक, ऐं बग़ैर कंहिं लालच जे हर वक़्तु तव्हांजे लाइ दुआ घुर रहनि था। अच्छा जी मुफ़्ती साहिबु, तव्हांजी इजाज़त सां अॻियां वधूं था। कारी साहिबु मौजूदु आहिनि, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। साईं हिक झलक तूं जीअं लखनि जा होशन्या, या रसूल अल्लाह। हिक झलक तूं जीअं लखनि जा होशन्या, आलिमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। हुस्न तुंहिंजो आहे दर्द जी दवा, साईं हुस्न तुंहिंजो आहे दर्द जी दवा। ऐं मरीज़नि जो मरहम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। साईं जित हली थो कदम कुर्बन जा खणी, या रसूल अल्लाह। जित हली थो कदम कुर्बन जा खणी, जाए सा जन्नत इरम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सूह सब तो ते ख़त्म, कोन को तो जहिड़ो ॾिठमि। सुभान अल्लाह जी। असां अॻियां वधूं था। मुफ़्ती साहिबु, अच्छा कुझु माण्हुनि में हिकिड़ी आदत हूंदी आहे बार बार शिकायत करण जी, ऐं इहा बि ख़बर हूंदी आहे, ॼाणींदा आहियूं त इंसानु जेको आहे उहो इंसान जो उन अंदाज़ में मरहम नथो बणिजी सघे जहिड़े अंदाज़ में रब जी ज़ात बणिजी सघे थी। सो बार बार शिकायतूं करण वारो इंसानु कीअं हूंदो आहे, उनजे लाइ छा बयानु आहे असांजे दीन इस्लाम में? हिकिड़ी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, हिकिड़ी अल्लाह जी ज़ात आहे जी, जंहिंजे दरबार में शिकायत न बल्कि इल्तिजा कई वेंदी आहे। हा, घुरियो वेंदो आहे रब खां, घुरियो वेंदो आहे, मुंहिंजा करीम रब, तुंहिंजी ज़ात करीम आहे, तो दर सवा मां कंहिंजे दर वञा। तूं ई करीम आहे, मुंहिंजूं ही मुसीबतूं ही परेशानियूं ही ॾुख ॾावला तूं ई मुंहिंजा दूर फरमा, ख़तमु फरमा। जॾहिं इहा दुआ घुरंदो आहे बानू ऐं रब खे इल्तिजा कंदो आहे तन्हाई में वेही, जॾहिं दुनिया सुम्ही पए ऐं रब जे आॾो पेशानी झुकाए दुआ घुरे, त इंशाअल्लाह ताला ज़रूरु ख़ुदा उन जी मुसीबत खे टारींदो आहे, उन्हनि जा ॾुख दूर कंदो आहे। पर तव्हां दुनिया वारनि जे आॾो जेकॾहिं ॾुख बयानु कंदव न, त
त उन्हनि सां हर दुनियादार जेको आहे तव्हांजे ॾुखनि जो साथी कोन बणिबो। नई जेको आहे तव्हांखे जेको आहे उन तव्हांजे उन ॾुखनि ॿुधाइण जे करे हर माण्हूअ खे को अहसासु थींदो। कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके जिन में इहा शइ हूंदी आहे त कंहिंजो ॾुखु ॿुधी उनजे ॾुख में उनजी मदद करणु, उनजी परेशानी हल करण जी कोशिशि करणु। पर दुनिया जे सभिनि रिश्तनि खां वधीक बहितर आहे त तव्हांखे तकलीफ़ थिए तव्हांजे वालिद खां वधीक तव्हांजो को हमदर्द थी नथो सघे। न हू तव्हांजी मज़ाक कंदो, न तव्हां जे उन जे ज़ख़्मनि ते चइबो आहे लूणु बुरकींदो, बल्कि हा न पचारींदो, बल्कि उहो ई मरहम रखण वारो आहे। सही मुफ्ती साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई। माना पंहिंजनि सां वेही करे जॾहिं डिस्कस कयो वेंदो आहे, चवंदा आहिनि मसलो ॿुधाइण सां हल थींदो आहे। सो पंहिंजनि खे ॿुधाइजे, हर कंहिंखे न ॿुधाइजे। जिन में हमदर्दी सम्झे या जेके वफ़ादार दोस्त हुजनि ऐं जंहिंजे तबीयत जी असांखे अंदाज़ो हुजे। बाक़ी हर कंहिंजे आॾो सूर ॿुधाइण ईअं सम्झो त तव्हां अॻियनि खे मौक़ो ॾिनो त हीउ जेको आहे परेशानियुनि में मुब्तला आहे। जॾहिं ख़ुदा जी ज़ात मौजूदु आहे त बसि ओॾांहुं रुजू कयो, इनशा अल्लाह ताला मामला हल थी वेंदा। हा बेशक हर मामले में रब पाक पर्दो रखंदड़ आहे, उहो ई मुश्किलातूं हल करे सघे थो बेशक। अच्छा मुफ्ती साहब, वालिदैन जे हवाले सां मूं ज़िक्र कयो, मां थोरो चाहींदमि त ज़ाल ऐं मुड़ुस जो जेको रिश्तो आहे उहो ॾाढो अज़ीम हिकिड़ो रिश्तो आहे असांजे दीन इस्लाम में। सो उन हस्बैंड जा वाइफ ते कहिड़ा हक़ आहिनि, उनजी ज़ाल जा उनजे हस्बैंड ते कहिड़ा हक़ आहिनि, ऐं अक्सर ईअं ॾिसंदा आहियूं तल्ख़ कलामी हूंदी आहे न, उहो रिश्तेदारनि में, पंहिंजनि में, कंहिंजे बि साम्हूं कुझु बि चई छॾणु, ऐं इहो मुंहिंजे ख़्याल सां त वाक़ई में इंसानियत जे उन दायरे में बि कोन थो अचे। जी हा, पहिरीं ॻाल्हि त क़ुरान करीम हिकु अज़ीम लफ़्ज़ चया आहिनि त हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन। क़ुरान करीम चयो त मर्द घरवारी ऐं घर वारो पाण में हिक ॿिए जे लाइ लिबास आहिनि। जॾहिं तव्हांखे हिकिड़ो लिबास करार ॾिनो वियो आहे त तव्हां हिक ॿिए जा हमदर्द रहो। जीअं अलाह साईं मर्द जे जेके ज़िमेदारियूं रखियूं आहिनि औरत जे लाइ उहे उनखे पूरियूं करणु खपनि। घरवारी जे लाइ जेको आहे मर्द जे ज़िमे में आहे त घरवारी जी सिहत जो, घरवारी जे ख़र्च जो, जंहिंखे नफ़को चइबो आहे, इहा सॼी ज़िमेदारी मर्द जे हवाले आहे त उहा पूरी कंदो ऐं उनजे ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि खे सम्झंदो। जेकॾहिं घरवारी खां का कमी कोताही थी आहे त उन कमी कोताही ते सॼे ख़ानदान जे साम्हूं उनजी तज़लील न करे, बच्चनि जे साम्हूं तज़लील न करे, उन सां औरत जी दिलि जंहिं टुटी पवंदी आहे, उनजा हौसला ऐं हिमत जेका आहे टुटी पवंदा आहिनि। त छो त हुनखे पूरी दुनिया में सभ खां वधीक जेको सहारो महसूसु थींदो आहे औरत खे, उहो पंहिंजे घर वारे जो महसूसु थींदो आहे। त जेकॾहिं दुनिया मिट माइट अज़ीज़ सभु बि मूंसां जेके साथ न ॾियनि त मूंसां घर वारो हूंदो त सम्झ हुनजे लाइ सॼी दुनिया जेका आहे नी, हुनजे लाइ का ॻाल्हि ई न आहे, बल्कि सॼी दुनिया खे उहो मुंहुं ॾेई सघे थी। त लिहाज़ा मर्द जे मथां लाज़िम आहे त उन पंहिंजी घरवारी जो हर तरह सां ख़्यालु रखे। वरी ईअं ई कॾहिं ईअं हूंदो आहे त घर वारो परेशानियुनि में हूंदो आहे, तकालीफ़ में हूंदो आहे। मिसाल कंहिं माण्हू जी आहे आमदन आहे, हू लख रुपयो थो कमाए पर हालात कुझु अहिड़ा थी विया, या महांगाई आहे, या वरी मिसाल उनजी जेका आहे कुझु अरसे जे लाइ का जॉब वग़ैरह हली वई आहे, त हाणे वरी औरत पंहिंजो किरदारु ॾेखारे त मूंखे कीअं निभाइणो आहे, या मुश्किल वक़्त में मूंखे कीअं निभाइणो आहे। हाणे मूंखे सब्र जो दामन न आहे छॾिणो, बल्कि जेकॾहिं अख़राजात में कमी कोताही थी आहे, जेकॾहिं असां जिते 2 टाइम मानी खाईंदा आहियूं, जेकॾहिं हींअर मुंहिंजे घर वारे जा हालात सही न आहिनि, 1 टाइम बि खावां ऐं ख़ामोशी में मां ज़िंदगी गुज़ारियां ऐं इहे ॾुखनि जा ॾींहं मां सब्र सां कढी वञा, त वरी पोइ वरी उनखे सिलो ख़ुदा अहिड़ो ॾींदो जो ज़िंदगी भर उहा औरत यादि रखंदी। ऐं अहिड़ा कई मिसाल जेके आहिनि असांजे साम्हूं अचनि था, मुआशिरे में अचनि था। हिकिड़ो शख़्स हुयो, मुंहिंजे दोस्त जो रिश्तेदार हो, उहो उनखे माज़ूरी थी पई, उनजा हालात एतिरा ख़राब थी पिया जो खाइण पीअण जे लाइ घर में कुझु, पर हुन औरत जे सब्र ऐं इस्तक़ामत खे सलाम जो माना हुन चयो त हुननि खाइण जी का शइ न त सिर्फ़ु टमाटो बि जेको आहे उहो पचाए उहो खाई ऐं शुकुर पई करे, घर वारे खे शिकायत कोन पई करे।
ऐं कुझु अरसे खां पोइ उन्हनि जे जॾहिं अलाह से बानियनि खे आज़माईंदो आहे न, हू पंहिंजी आज़माइश ते पूरा लथा त अलाह ताला उनजे घर वारे खे सिहत बि ॾिनी, माज़ूरी बि ख़तमु थी वई ऐं वसी रिस्क अता करे छॾियो। उन खां पोइ हुन औरत जी इज़त जेका अलाह ताला हुन पंहिंजे ख़ानदान में बणाई, छो त हुनजी कुर्बानी, हिक ॿिए जे लाइ जॾहिं कुर्बानियूं ॾींदो त अलाह ताला तव्हांखे वसी मक़ाम अता फरमाए छॾींदो। बेशक हा मुफ्ती साहब, रिश्ता ईअं ई अज़ीम बणजंदा आहिनि, ईअं ई मज़बूत बणजंदा आहिनि, ईअं ई ख़ूबसूरत बणजंदा आहिनि, पर मुआशरे में हिकु मिसाल, ख़ूबसूरत मिसाल पिणु ईअं ई क़ाइमु कंदा आहिनि। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बानी आहे जंहिंजे पीअण सां जोश मिले थो। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, नंढो ब्रेक आहे, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अवांजे पंहिंजे हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई, जंहिंमें साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी इहा ॻाल्हि आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे। इन जे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे शुमाइला इरशाद। शुमाइला, मां तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। माह रमज़ान जूं अव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं माह रमज़ान जो महीनो, ख़ूबसूरत महीनो, ऐं मोमिनो, अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया। उन ई तरह जीअं अव्हां जे पहिरीं वारनि इंसाननि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया हुया। हर इबादत पंहिंजी जॻह ते बेहद ख़ूबसूरत हूंदी आहे, पर मां हमेशह ज़िक्र कंदी आहियां त नंढड़ा नंढड़ा जेके कम हूंदा आहिनि, नंढा नंढा जेके अमाल हूंदा आहिनि, उन सां बि इंसान खे जेको आहे न उनजी जजमेंट ज़रूरु कई वेंदी आहे। अच्छा मुफ्ती साहब, पहिरीं जे टाइम में माना यूनिटी तमामु घणी नज़र ईंदी हुई। पाड़े में चुंगी मोकिलणु, उन पाड़े वारे जो ख़्यालु रखणु, जेकॾहिं केरु बीमार आहे। पहिरीं मूंखे माफ़ु कजो, मां पहिरीं लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिलु कयां थी। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ट्रांसमिशन में भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? हेलो जी, अस्सलाम वालेकुम। कॉल मुंहिंजे ख़्याल सां ड्रॉप थी चुकी आहे। असां अॻियां वधूं था। स्क्रीन ते नंबर हले पियो, तव्हां ॿीहर ज़रूरु डायल कजो ऐं ट्रांसमिशन में तव्हांखे शामिलु कंदासीं। को सवाल हूंदो त ज़रूरु मां चाहींदसि त मुफ्ती साहब खां हुनजो जवाबु वठूं। जेकॾहिं अव्हां कॉल ते आहियो त तव्हां ॻाल्हाए सघो था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो? मुफ्ती साहब, पाण कंटिन्यू कयूं था ऐं असां पाड़े वारनि जे हक़नि ते अॼु ॻाल्हाईंदासीं। ऐं बेंगलो सिस्टम में जॾहिं खां पाण अची विया आहियूं न, त उहा यूनिटी, उहा ओनरशिप नज़र कोन थी अचे। जी प्लीज़। पाड़े वारनि जे हक़नि जे मुतालिक़ त ख़ुदि सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिब्राइल बार बार मूंखे अची पाड़े वारनि जे हक़नि जे मुतालिक़ जेको पैगाम थो ॾिए त हबीब तव्हां पंहिंजी उम्मत खे ॾियो। ईअं मूंखे ईअं थो महसूसु थिए, हुज़ूर फरमाए त ईअं न हुजे जो किथे मीरास में, विरासत में, परापर्टी में बि किथे उन पाड़े वारे जो हक़ मुक़ररु न थियो कयो वञे। यानी अंदाज़ो लॻाए त परापर्टी में जेको हक़ हूंदो आहे सिर्फ़ु औलाद जो हूंदो आहे। औलाद न हुजण जी सूरत में पोइ उहो अॻिते मुंतक़िल थींदो आहे ॿियनि वरसा ॾे। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त पाड़े वारे जे लाइ एतिरी तलक़ीन कई वई आहे। ऐं पाड़े वारे जो ख़्यालु रखणु त इस्लाम जो हिकु हिसो आहे। इस्लाम इन जो दर्स ॾिनो आहे, सबक़ु ॾिनो आहे। जीअं हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा था फरमाइनि त सहाबा में त इहो कमाल हूंदो हुयो जो बकरी जे गोश्त जो टुकड़ो हिकिड़े सहाबी वटि आयो त हुनखे त हुन सहाबी सगोरी उहो वठी सोचणु लॻो त शायदि मूंखां वधीक जेको मुंहिंजो पाड़े वारो आहे उहो वधीक मुस्तहिक़ ऐं हक़दार आहे, उन ॾे मोकिलियां त उन जा बचा खाए। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर था फरमाइनि त उन ॾे मोकिलियो। वरी उन सहाबी खे ख़्यालु आयो त न मूंखां वधीक ॿियो मुंहिंजो पाड़े वारो उहो उनखे ज़रूरत हूंदी। ईअं टे चौथे ॾे, चौथे पंजे ॾे, छहें सतें ॾे
सतें वरी वापसि उन पहिरे ॾे जंहिंखे मिलियो हुयो उन ॾे वरी वापसि कयो त शायदि उहो वधीक मुस्तहिक ऐं हक़दार आहे। एॾी माना हुननि में सहाबा में ईसार ऐं क़ुर्बानी हुई पाड़े वारनि जे लाइ। त हाणे इन मां अंदाज़ो लॻायो त मक़सदु आहे त जेकॾहिं असां तरक़ी में अची वञूं, असांखे जेकॾहिं नेमतूं वधीक मिली वञनि त इन जो मक़सदु इहो त न आहे त असां पाड़े वारनि जा हक़ बि विसारे छॾियूं, बल्कि असां उन्हनि ॾे तवजो बि न कयूं। इहो त जेके नेमतूं मिलियूं आहिनि त असां त उनखां वधीक अलाह जो शुक्र कयूं, उन्हनि जो वधीक हक़ जेको आहे ख़्यालु रखूं ऐं ख़्यालु रखणु खपे। जेकॾहिं असां न रखंदासीं त शायदि मुमकिन आहे त इहा अलाह ताला इन जे करे नाराज़ बि थी सघे थो ऐं अलाह जे नाराज़गी जो जेको आलम हूंदो आहे उनखां त हर कलमे पढ़ण वारो ऐं हर मुस्लमान वाक़ुफ़ु आहे। त लिहाज़ा इन शइ जो वधि खां वधि ख़्यालु रखियो वञे, पाड़े वारे जो ख़्यालु रखियो वञे हर तरह सां, हर एतबार सां। जेकॾहिं पाड़े में किरदारु सुठो हूंदो त इनशा अल्लाह ताला उन माण्हू खे अल्लाह ताला इज़तूं बि ईअं था फरमाए। बिल्कुलु बिल्कुलु बेशक वतु इज़्ज़ मंतशा वतु ज़िल्लु मंतशा। मुफ्ती साहब पहिरीं कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जुआऊं बाबा अल्लाह जैसा सब खैर। मामो फजल मामन खैर जी जी तो हाँ बाबा मां ॻाल्हायां। बिल्कुलु तव्हांजो मां आवाज़ सुञातमि, तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो। माह रमज़ान जो महीनो कीअं पियो गुज़रे तव्हांजो? तमामु तमामु बहितरीन बाबा, बाबरकत महीनो आहे ऐं इन महीने में ई असांखे इहा ई हिन वक़्तु हासिलु करिणो आहे त कंहिं पाड़े वारे जो ख़्यालु, कंहिं ग़रीब गुरबे जो ख़्यालु। ऐं मेहरान टीवी जी ट्रांसमिशन माशाअल्लाह रमज़ान शरीफ़ में सफ़ा रंग लाइ छॾिया आहिनि ऐं बहितरीन माण्हुनि खे नॉलेज मिले थी पई अव्हांजे प्रोग्राम जे थ्रू। तव्हांजी महिरबानी। साईं जन जी गुफ़्तगू बि बहितरीन आहे ऐं नात शरीफ़ बि सुठा पिया हलनि। बसि नात शरीफ़ वरी बि हिकिड़ो को साईं जन ॿुधाइनि त वॾी महिरबानी थींदी। रब साईं आवाज़ रखंदो आहे सभिनी। महिरबानी महिरबानी तव्हांजी, तव्हां ट्रांसमिशन में शामिलु थियो ऐं ट्रांसमिशन ख़ूबसूरत बणाए अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। कोशिशि हूंदी आहे त गुफ़्तगू बि अहिड़ी हुजे जो असांजा व्यूवर्स जॾहिं उहो टाइम कढी वेहनि था त तमामु शयूं यूज़फुल हुजनि तव्हां ऐं असां सभिनीनि जे लाइ। अॻियां वधूं था, मुफ्ती साहिबु असां सां गॾु नात ख़ान बि मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि टाइम ॾियूं था। मोहम्मद हमज़ा असां सां गॾु मौजूदु आहे, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो हमज़ा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। करम आज बालाए बामा गया है, करम आज बालाए बामा गया है, ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, करम आज बालाए करम आज बालाए बामा गया है, करम आज बालाए बामा गया है, ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, करम आज बालाए। दुरूदों की बारिश है कौनो मकां पर, दुरूदों की बारिश
है कौन मकां पर के आज अम्बिया का इमाम आ गया है कि आज अम्बिया का इमाम आ गया है करमा जवालाए माशाल्लाह माशाल्लाह, मुझे नोट्स इलाही खूबसूरत लगा। बहुत अच्छे अंदाज में आपने पढ़ी है नातिया कलाम। ऐं नातिया कलाम जॾहिं बि पाण ॿुधंदा आहियूं ज़िक्र हबीब जॾहिं बि जंहिं महफ़िल में हुजे तो यकीनन दिलनि खे सुकून ऐं दिलनि खे सुरूर ज़रूरु मिलंदो आहे। अच्छा मुफ्ती साहब, थोरो अॼु जे हिन ट्रांसमिशन में मां चाहींदसि ज़िक्र कयो दिलि आज़ारी जे हवाले सां। पाण ॾिसंदा आहियूं वॾा वॾा मोतबर माण्हू असांखे नज़र ईंदा आहिनि, पर जॾहिं उहे ॻाल्हाईंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे त पोइ इंसानु कहिड़े उन दर्जे ते मौजूदु आहे। दिलि आज़ारी कंहिं शख़्स जी करण जी न शरीयत में इजाज़त आहे, न इस्लाम में, न वरी कंहिं दुनिया जे रूल ऐं कानून में इजाज़त आहे त तव्हां कंहिंजी दिलि आज़ारी कयो, अहिड़ा जुमिला ॻाल्हायो जंहिंसां हुनखे तकलीफ़ पहुचे। जी, छो त बंदे खे तकलीफ़ ॾियणु सम्झो त अलाह खे नाराज़ करणु आहे, त लिहाज़ा इन शइ खां बचणु खपे। कोशिशि करे माण्हू त अहिड़ो जुमिलो ॻाल्हाए जंहिंमां कंहिंखे तकलीफ़ न पहुचे। जी हा, पर जेकॾहिं बग़ैर इरादे जे कॾहिं कॾहिं इंसान खां को जुमिलो अहिड़ो निकिरी बि वेंदो आहे जंहिंजो उहो जुमिलो ॿिए जे तकलीफ़ जो सबबु बणिबो आहे, त उनजे लाइ बहितरीनु हल आहे त जेकॾहिं महसूसु थियो त हिनखे मुंहिंजे जुमिले जे करे तकलीफ़ पहुती आहे त उनखां फौरी तौर माज़रत करे। जी हा, जी ऐं हा, जॾहिं माज़रत कंदो त इनशा अल्लाह ताला हुनजी तकलीफ़ बि दूरि थी वेंदी ऐं हिनखे बि इत्मीनान मिली वेंदो त मूंखां जेका ग़लती थी उनजी मूंखे माफ़ी मिली वई। सेटिस्फेक्शन हूंदी आहे न, इंसान ज़िंदगी जे कंहिं बि हिसे में हुजे, पर जॾहिं तव्हां कंहिं मामले जे करे डिस्टर्ब रहो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा सेटिस्फेक्शन कोन आहे, मुतमइन इंसान न आहे, त इंसान खे उहो सुख कोन हूंदो आहे। सिधी ॻाल्हि जेका आहे त जॾहिं बि मामलात कहिड़ा बि मामलात असांजे अॻियां अचनि था त रहमदिली जो जेको इंसान जे अंदरि हिकिड़ो चवां त हिकिड़ी सिन्फ़ उहा रब जी सिन्फ़ आहे, उहा जेकॾहिं आहे त पोइ इंसानु ज़रूरु सेटिस्फाई रहे थो। अच्छा उन खां अलावा मां चाहींदसि मुफ्ती साहब, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुहिणी सीरत जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं त इंसानु जॾहिं कुझु शयूं अपनाइणु लॻंदो आहे त ख़ुदि ब ख़ुदि उहो इंसानु कंहिंजे लाइ बोझ कोन बणिजंदो आहे, कंहिंजे लाइ तकलीफ़ जो बाहिस कोन बणिजंदो आहे। अॼु जे दौर में छो हर घर में मामलात बिगड़ल नज़र अचनि था, जंहिंखे साइकेट्रिस्ट डिस्ट्रॉइड फैमिली जो उहो टर्म यूज़ कंदे उन्हनि मामलनि ते ॻाल्हाईंदा आहिनि। तलाक जा मामला असांखे घणा नज़र अचनि था, फैमिलीज़ डिस्टर्ब असांखे घणा नज़र अचनि थियूं। हर ॾींहुं तव्हां न्यूज़ खोले ॾिसो त ख़बर पवंदी आहे नऊज़ बिल्ला त को औलाद माउ खे उन क़तल करे छॾियो आहे, कंहिं वालिद खे क़तल करे छॾियो आहे। आख़िर छा कारण आहे जो हर ॾींहुं असांखे एॾा सारा केसिस नज़र ईंदा आहिनि? पहिरीं ॻाल्हि त असां जॾहिं इस्लाम जे जी मुफ्ती साहब माफ़ कजो, पहिरीं मूंखे इजाज़त ॾियो, ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं। ट्रांसमिशन आहे ऐं ब्रेक की तरफ़ अॻियां वधणु ज़रूरी हूंदो आहे। नाज़रीन ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं पिया। साथ मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे। उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। नंढड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाई वञे पई। साथ आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे। अॻियां वधूं था। मुफ्ती साहब मां सवाल करे चुकी आहियां ऐं वाक़ई में कॾहिं कॾहिं हर माण्हू जे ज़हन में इहो सवाल ईंदो हूंदो त असां वटि हर ॾींहुं एॾा सारा केसिस आख़िर छो साम्हूं अचनि पिया? इन्हनि जा ॿ सबब आहिनि। हिकिड़ो सबबु जेको मेन सबबु आहे उहो आहे इस्लाम जे अहकामनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु। जेकॾहिं असां इस्लाम जे अहकामनि ते अमल कयूं त असांजा तक़रीबन मसाइल हल थी वेंदा। हाणे इस्लाम औलाद खे हुकुम ॾिनो आहे त वालदेन जो अदब करे, वालदेन खे हुकुम आहे त औलाद ते शफ़क़त करे।
मर्द ते हुकुम आहे त पंहिंजी घरवारी जो इज़त करे, वरी औरत जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे घरवारे जो एहतराम करे ऐं मसाइल ऐं मामलात खे सम्झे। ऐं उन खां पोइ ॿियो आहे जीअं मिसाल इस्लाम में अहकाम आहिनि, शरई अहकाम आहिनि, परदे जा अहकाम आहिनि। जॾहिं असां उन्हनि खे बि तर्क था कयूं त उन जे करे बि मसाइल पैदा था थियनि। जीअं तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो था त को नौजवान आहे, उन जा मसाइल ऐं मामला जेके आहिनि घर में पंहिंजे बिरादर जे घरवारी सां मामला ख़राब थी विया। हाणे जेकॾहिं हू इन शइ खां पहिरीं एहतियात उन्हनि जो हुजे हा त इस्लाम हुकुम ॾिनो आहे त मर्द जे मथां लाज़िम आहे, औरत जे मथां त तन्हाई में पंहिंजे ॾेर सां कचहरी न करे, तन्हाई में न वेहे। वरी उन ॾेर जे मथां लाज़िम आहे त भाॼाई सां वेही को तन्हाई में कचहरी न करे। हा, बेतकल्लुफ़ी न हुजे अहिड़ी जंहिंसां जेको आहिनि इंसान जे मथां हमा वक़्तु जेको आहे शैतान त सवार हूंदो आहे त किथे तव्हां कयो भटकाए न विझे। इन जे करे बि क़त्लो गारतनि ते मामला पहुची वेंदा आहिनि। इन शयुनि खां बि ज़रूरी आहे एहतियात करणु। मां काफ़ी अहिड़ा ख़ानदान ॾिठा आहिनि, असांजो बि इहो अमल हूंदो आहे त जेकॾहिं हिकु भाउ जे घर थो वञे त जेकॾहिं ॿारड़ा मौजूदु आहिनि, घर में सभु आहिनि, त उहो भाउ जे घर दाख़िल थिए थो। जेकॾहिं ॾिसे थो त ॿारड़ा बि न आहिनि, बिरादर बि मौजूदु न आहे, हाणे सिर्फ़ु अलाए रुॻो अकेली लेडीज़ आहे, भाभी वेठी आहे, त उहो घर में वञणु पसंदि न कंदा त नामुनासिबु अमल आहे इहो। छो त हिकु औरत सां तन्हाई में जेको आहे बेतकल्लुफ़ी सां पेश अचणु वेहणु, इन सां मामलात मसाइल वधनि था ऐं इहा शरीयत बि इन ई जे करे रोकियो आहे। हाणे जे इन ई शरीयत जे असां हुकुम ते अमल कयूं त ऑटोमेटिक जेको आहे इन शइ खां असां महफ़ूज़ थी वेंदासीं। हिकिड़े ॿी शइ जेका आहे जेके हीअ मामलात ऐं मसाइल ऐं जीअं तव्हां ॾिसो त ज़हनी मसाइल पाकिस्तान में तमामु घणा वधी विया आहिनि। उन ज़हनी मसाइल जो सबब बि जेको अथव, मुफ्ती साहब ज़रूरु कंटिन्यू कजो। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं। हलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अजी जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां ॻाल्हायो पिया, छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाह हादी ताहिरा, अस्सलाम वालेकुम, या अली मदद, रमज़ान मुबारक। जी जी, तव्हांखे बि रमज़ान जो मुबारक हो। तव्हां छा चवणु चाहींदव? पंहिंजो नालो ज़रूरु ॿुधाइजो। हा जी, असांजो नालो आहे सुल्तान अली। जी जी, सुल्तान भाउ खे भली कार चऊं था, छा चवणु चाहियो था? ट्रांसमिशन कीअं थी लॻे तव्हांखे? असां रोज़ तव्हांजो कंटिन्यू 12 महीना तव्हांखे ॾिसंदा ॿुधंदा आहियूं, सुबुह वारो प्रोग्राम बि। जी, महिरबानी, तव्हांजी महिरबानी। हीअ ट्रांसमिशन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन आहे। जेकॾहिं को सवाल आहे त सवाल ज़रूरु कयो। वरी तव्हां ॻाल्हाए ॿुधायो कीअं आहे? अदा प्रोग्राम लाइव हली रहियो आहे, तव्हां सवाल कयो। जेकॾहिं को सवाल आहे त मुफ्ती साहब खां असां जवाबु ज़रूरु वठंदासीं। हा, उहो त मां ॾिसां थो, टीवी खे बि ॾिसां थो, तव्हांखे बि ॾिसां थो। तव्हां त डबल प्रोग्राम ठाहियो आहे, अलाए छा? अदा तव्हां टीवी खे बाद में ॾिसिजो। सवाल जेकॾहिं आहे त महिरबानी करे उहो सवाल कयो त असां ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं। हा, सुवाल इहो आहे असांजो त तव्हां रमज़ान मुबारक जो पूरो इस्म आहे न, उन ते थोरो तबसरो कंदा। छो त माण्हू जीअं रमज़ान मुबारक जो पूरो इस्म खणनि, अधु रमज़ान नालो खणंदा आहिनि न माण्हू, त हुन में भलो न आहे हूंदो। ठीकु आहे, महिरबानी महिरबानी। तव्हां ट्रांसमिशन ठीकु आहे, थैंक यू। जी मुफ्ती साहब, तव्हां ज़रूरु कंटिन्यू कयो। ॿियो जेको सबबु आहे, जीअं असां वटि पाकिस्तान में ज़हनी मसाइल तमामु घणा वधी विया। उन्हनि में ख़ासि तौर सां हुकुमराननि खे अपील कंदासीं त जेके असांजे माण्हुनि जूं ज़रूरियात आहिनि उहे पूरियूं नथा करे सघनि, जंहिंमें किथे हुकुमराननि जूं बि कोताहियूं आहिनि। ऐं मिसाल को माण्हू आहे जेके कानून ठाहिनि था असांजा हुकुमरान, हिकिड़ो रूल ठहियो त बाबा मज़दूर जी जेका आहे माहाना तनख़्वाह आहे मिसाल 38,000 या 40,000, त असां सभु वाक़ुफ़ु आहियूं इन खां त मज़दूर खे उहा मज़दूरी कोन थी मिले, न कंहिं फैक्ट्रीज़ में थी मिले, न कंहिं ॿी जॻह ते थी मिले। जेकॾहिं को सिक्योरिटी गार्ड आहे 12 कलाक उहो ड्यूटी थो करे, उनखे तव्हां ॾींदव 18,000 रुपया ऐं हुनजो हुन में अचणु वञणु ख़र्चु उहो अलॻि। ऐं 18,000 मां हिकिड़ो 5-7 जेके घर में अफ़राद हुजनि, उन्हनि जो गुज़र सफ़र तमामु मुश्किल थो थी वञे। पोइ उन्हनि में मसाइल ज़हनी मसाइल था पैदा थियनि। बिल्कुलु। त ऐं उन जे करे पोइ इहे मसाइल
माना झगड़ा तलाकुनि ताईं मामला पहुचणु अल्लाहु अकबर, हा। ऐं ॿियो तलाकुनि जो सबबु हिकिड़ो इहो बि थिए थो त जेके असां रिश्ता था कयूं रिश्ते करण में ग़लति बयानियूं केतिरा ई अहिड़ा मामला उन्हनि खे मां पुरज़ोर इहा अपील कंदुसि त कॾहिं बि को रिश्तो जेको आहे कूड़ जी बुनियाद ते न कयो। बिल्कुलु। छो जेकॾहिं कूड़ जी बुनियाद ते तव्हां रिश्तो कंदव त उन में तव्हां जूं ख़राबियूं ऐं तव्हांजा झगड़ा थींदा, तव्हांजा घर तबाह थींदा। हा, त मिसाल चवे त हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजी आमदन आहे 50,000, उहो अॻियनि खे थो ॿुधाए ₹1,00,000 मुंहिंजी आमदन आहे, या को शादीशुदा आहे त ॿी शादी करणु थो चाहे त हुननि खां पहिरीं शादी जेका आहे उहा लिकाए थो, त यानी इन सां जॾहिं उहा ॿी शादी थी हिन जी घर में ईंदो वठी ईंदो आहे कुंवार, त ज़ाहिर हुन खां अॻा लिकंदी त कोन, ऐं उन सां पोइ मसाइल था पैदा थियनि ऐं दिलि शिकनियूं थियूं थियनि ऐं पोइ तलाकुनि ते मामला था पहुचनि। त लिहाज़ा जेके असांजूं ज़िमेदारियूं असां पूरियूं कयूं, जेके हुकुमराननि जूं ज़िमेदारियूं असां उन्हनि खे पुरज़ोर इहा अपील था कयूं त उन्हनि ते वधि खां वधि तव्हां जी मुफ़्ती साहब हूअं बि चवंदा आहिनि त हर माण्हू जेकॾहिं पंहिंजो कमु कंदो त पोइ असांखे मुआशिरो बहितरी जी तरफ़ नज़र अचणु शुरू थींदो। अॻियां वधूं था, शुमाइला इरशाद असां सां गॾु मौजूद आहिनि। शुमाइला, आपसे नातिया कलाम सुनेंगे, बिस्मिल्लाह कीजिए। मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने से बुलावा रहा है, नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का नवासों का नवासों का नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना इनका सदका खा रहा है, ज़माना इनका सदका खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। इलाही ख़ूबसूरत नातिया कलाम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां पढ़ियो आहे। अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब, जॾहिं माह रमज़ान जो महीनो ईंदो आहे त अज़ ख़ुदि इंसान जी दिलि चवंदी आहे त असीं इबादत में गुज़ारियूं। जेकॾहिं मिसाल जे तौर ते कंहिं सबब जे करे के रोज़ा न बि रखे थो, तॾहिं बि उहा तस्बीह खणण दिलि चवंदी आहे। इंसान चाहींदो आहे असां जाइ नमाज़ ते हुजूं। मां चाहींदसि त थोरो तव्हां ज़िक्र कयो, छो त रहमतुनि जो अशरो असां खां विछड़ंदो वञे पियो, त हिन रहमत जे अशरे में
कहिड़ियूं ख़ासि दुआऊं आहिनि, छा ख़ासि इबादत आहे, कीअं पंहिंजो इबादत में घणे खां घणो वक़्तु ऐं सुठे खां सुठो वक़्तु गुज़ारे सघे थो इंसानु? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही सॼो महीनो इबादतुनि जे लाइ हिकिड़ो अज़ीम तोहफ़ो आहे जी। त हिकु फ़र्ज़ु जेको आहे उहो 70 फ़र्ज़नि जे बराबरि आहे। 70 फ़र्ज़ यानी हिकु फ़र्ज़ु पढ़ंदव त तव्हांखे 70 फ़र्ज़नि जो अल्लाह ताला सवाब थो अता फरमाए। सुभान अल्लाह। त इबादत जी जेका ख़ासि तौरु लज़्ज़त हूंदी आहे, हिकिड़ी फ़र्ज़ नमाज़ूं आहिनि, उहे त असांखे फजर ज़ुहर असर मग़रिब इशा हर हाल में अदा करणियूं आहिनि। उन खां पोइ जेका रमज़ान शरीफ़ में ख़ासि इबादत जो जेका लज़्ज़त हूंदी आहे उहा राति जे वक़्त में जी। जेको काफ़ी नौजवान जेके आहिनि उहो राति वारो वक़्तु ज़ाया कंदा आहिनि जी। उहो पोइ कंहिं तरीक़े सां या मोबाइल ते पंहिंजो टाइम ज़ाया था कनि या क्रिकेट जे ज़रिए। जेकॾहिं इन खां बहितर आहे त राति जो चलो हूअं ॿियनि रमज़ान खां अलावा ॿियनि महीननि में जेकॾहिं तहजुद नसीब नथो थिए त तहजुद न पढ़ण सां माण्हू को गुनाहगार कोन थींदो, नफ़िली इबादत आहे। पर रमज़ान मुबारक जे हिन भलारनि रातिनि में तव्हां जेको आहे पोएं हिसे में तव्हां तहजुद जी पाबंदी कयो, हेॾां सेरी पई तयारु थिए, हेॾां तव्हांजो मुसलो विछायल हुजे, हेॾां इबादत पई हले, हेॾां दुआऊं पियूं हलनि, तव्हांजे घर जो माहौल जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत नज़र अचे, उन माहौल जा असर जेके आहिनि तव्हां जा ॿचिड़नि ताईं पहुचनि, त जीअं तव्हांजी इहा घर जी ज़िंदगी जेका आहे रमज़ान खां पोइ बि हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं बहितरीनु नज़र अचे। ऐं बिलख़ुसूस राति वारी इबादत खे न छॾियो, तर्क न कयो। इनशा अल्लाह ताला इन जे सदके अल्लाह ताला असांखे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाए। इंशा अल्लाह जी, इंशा अल्लाह, आमीन। अच्छा मुफ्ती साहब, नमाज़ पढ़ण जा ॾिसो हर कम जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे न, असांखे वाज़े सम्झायो वियो आहे नमाज़ पढ़ण जा ही तरीक़ा आहिनि। अक्सर इन ॻाल्हि खे ऑब्ज़र्व कयो वेंदो आहे, मां बि इहो अक्सर नोट कयो आहे, काफ़ी माण्हू बसि जाइ नमाज़ ते बीहंदा आहिनि, 5 मिंट बि कोन लॻंदा आहिनि त नमाज़ जेका आहे उहा पूरी थी वेंदी आहे, को सब्र न हूंदो आहे। जी प्लीज़ प्लीज़। इन ई जे मुतालिक़ मिशकात शरीफ़ में हदीस आहे, ॿियनि कुतुब में बि इहा हदीस मौजूदु आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में वेठा हुआ, तशरीफ़ फरमा त हिकिड़ो शख़्स आयो, जल्दी जल्दी वज़ू कयईं ऐं जल्दी जल्दी नमाज़ पढ़ी जल्दी फटाफट अची हुज़ूर खे सलाम कयो, अस्सलाम वालेकुम। हुज़ूर उनखे सलाम जो जवाबु ॾिनो। हुज़ूर जवाबु ॾेई फरमायसि इर्जिअ फसल्लि फइन्नक लम तुसल। हुज़ूर फरमायसि वापसि वञ, नमाज़ पढ़, तो नमाज़ कोन पढ़ी आहे। वरी उहो वापसि थियो आहे, वरी नमाज़ पढ़ी, पर हुनजो मामूल उहो जल्दी फटाफट ईअं जल्दी नमाज़ पढ़ी, वरी वापसि आयो हुज़ूर जे दरबार, वरी सलाम कयईं हुज़ूर खे, हुज़ूर जवाबु ॾिनो। हुज़ूर वरी इहो ई साॻियो जुमिलो रिपीट फरमायो, इर्जिअ फसल्लि फइन्नक लम तुसल, मोटी वञ, नमाज़ पढ़, तो नमाज़ पढ़ी कोन्हे। त वरी ॿियो दफ़ो उन नमाज़ पढ़ी, वरी हाणे 2 दफ़ा ईअं पढ़ी चुको, वरी उनखां पोइ नमाज़ पढ़ी, वरी जॾहिं 3 दफ़ो हुज़ूर जे दरबार में वापसि थियो, हुज़ूर खे सलाम कयईं, हुज़ूर जवाबु फरमायो, उनखां पोइ हुज़ूर फरमायो उहो साॻियो जुमिलो रिपीट फरमायो त तूं ॿीहर नमाज़ पढ़। हा, ॿीहर नमाज़ पढ़। त हिन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, मूंखे इन खां बहितर नमाज़ जो तरीक़ो कोन थो अचे। पोइ सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि, जॾहिं नमाज़ पढ़ी सभ खां पहिरीं सही वज़ू कर। काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जो उनजे वज़ू खे जो बि तरीक़ेकार उन्हनि जो सही न हूंदो आहे। हाणे वज़ू जा जेके फ़र्ज़ आहिनि, जेकॾहिं उहे अदा न थिया त जेकॾहिं उहे ई अदा न थिया त हुनजी जेका जॾहिं हुनजी पाकी हासिलु कोन थी त अॻी इबादत कीअं थींदी। अच्छा, काफ़ी वरी अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जिन खे चइबो आहे त वज़ू जो ख़्यालु कयो, वज़ू जा जेके फ़र्ज़ आहिनि, हथ जेके आहिनि ठूठियुनि ताईं धोइणा आहिनि, चेहरो धोइणो आहे, इहो फ़र्ज़ आहिनि, मथे जी मसह करणी आहे, पेरनि खे ॿिन्ही खे भेॾनि ताईं धोइणो आहे, इन्हनि जो ख़्यालु कयो। ऐं नमाज़ त चवंदा त बसि अलाह क़बूल कंदो, अलाह जी ज़ात क़बूल करण वारी आहे, पर रब जेके असांखे उन इबादत जे क़बूलियत जो तरीक़ो सम्झायो आहे पहिरीं, उहो त असां पंहिंजो पूरो कयूं न, अपनायूं न। असां उन अलाह जे ॿुधायल हुकुम खे पूरो कयूं ई कोन्हे, चऊं अलाह क़बूल कंदो, त इहो हिकिड़ो अजीब जुमिलो हूंदो आहे। उन खां पोइ वरी नमाज़ आहे त नमाज़ जा जेके तादील अरकान आहिनि, माना हुज़ूर फरमायो त जॾहिं पोइ उन शख़्स खे हुज़ूर वरी तरीक़ेकार सेखारियो त वज़ू करे त सुहिणो वज़ू कर,
सब्र सां इत्मीनान सां हा इत्मीनान सां वज़ू जा फ़र्ज़ अदा कर। उन खां पोइ जॾहिं तूं नमाज़ पढ़ी त इत्मीनान सां तूं पढ़, क़ियाम इत्मीनान सां कर, सना पढ़, फाता पढ़, सूरत पढ़। उन खां पोइ जॾहिं तूं रुकू में वञी त रुकू में पंहिंजो रुकू अहिड़े तरह सां कर जो तुंहिंजी पुठी मुकमल सिधी हुजे। जंहिंजो मिसाल ॾिनो वेंदो आहे त ईअं सिधी करे त जेकॾहिं पाणी जो प्यालो बि पुठीअ ते रखिजे त उहो हारजे न। हुज़ूर फरमाए जॾहिं तूं वरी रुकूअ खां उथी त वापसि त तूं सिधो थी बीह, ईअं जो तुंहिंजो हर जोड़ वरी पंहिंजी जॻह ते वापसि थी वञे। जिस्म जा जेके जोड़ आहिनि, ज़ाहिर जॾहिं रुकू में वेंदो त जोड़ जेके आहिनि पंहिंजी जॻह खां हटी करे अॻिते थींदा, वरी वापसि थिए त हर जोड़ पंहिंजी जाइ ते अचे। वरी हुज़ूर फरमाए त सजदो कर त इत्मीनान सां कर, वरी ॿिनि सजदनि जे विच में जेको वेह उहो बि इत्मीनान सां वेह। जॾहिं तूं ईअं नमाज़ अदा कंदे त अलाह ताला तुंहिंजी नमाज़ खे क़बूल फरमाईंदो। हे उन्हनि भाउरनि जे लाइ बि मैसेज आहे जेके हाफ़िज़नि खे तरावी में चवंदा आहिनि त जल्दी साईं जल्दी बसि फटाफट। हिकिड़ी अहिड़ी मस्जिद बि आहे हैदराबाद में, मां नालो न खणंदुसि, उहो मशहूरु आहे। हू बसि 40 मिंटनि खां अॻे नमाज़ तरावी सभु कुझु पूरो करे छॾींदा। ऐं उते अवाम जी एॾी रश हूंदी आहे जो सॼी मस्जिद हेठि मथे से भरियल। माण्हू चवंदा आहिनि त बाबा ईअं छो चईसीं कि हाफ़िज़ साहब बसि जल्दी करता है, फटाफट पढ़ा लेता। बाबा हुन त तहदील अरकानी अदा कोन कया। हाणे कारी साहिबु ॾिसो कीअं क़ुर करीम तिलावत कया। हाणे जेकॾहिं क़ुर खे हदर ऐं तरतील में जेकॾहिं न पढ़िबो त क़ुर जा हुक़ूक़ ई अदा कोन थींदा। जॾहिं क़ुर जा हुक़ूक़ ई अदा न थिया त पोइ तव्हांखे सवाबु किथां मिलंदो? बल्कि तव्हां त क़ुर करीम खे जा हक़ अदा न कया त तव्हांखे सवाबु न मिलंदो, बल्कि मुमकिन आहे त तव्हां मुजरिम न बणिजी वञो। लिहाज़ा इन तरह सां इबादत करणु। जी हा, बेशक। ऐं पाक कलाम बार बार पढ़ण वारो कलाम आहे, पाक कलाम। ऐं जॾहिं क़ुर पाक पढ़ियो वञे थो त रुकजी पढ़ण जी तलक़ीन पिणु कई वई आहे। जी हा, बेशक बेशक। अच्छा मुफ़्ती साहिब, असां पहिरीं साईं जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे साईं जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां गॾु रहजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन नाज़रीन अवां ताईं पहुचाई वञे पई हिन वक़्तु लाइव। ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे। ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अॻियां वधूं था। कारी साहब मौजूदु आहिनि, कारी महताब अली साहब। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तुंहिंजो नालो मोहम्मद बणियो ॿियनि नालनि हज़ारनि खां। तुंहिंजो नालो मोहम्मद बणियो ॿियनि नालनि हज़ारनि खां। तुंहिंजो सुहिणो आका तुंहिंजो सुहिणो हुस्न आसदा चंड तारनि सितारनि खां। साईं तुंहिंजी दामन काफ़िया ऐबदारनि अबोझनि ला ऐबदारनि अबोझनि ला। प्यारो पुछंदो अची पंहिंजे सभिनी प्यारनि ग़ुलामनि खां। साईं तोते अल्लाह ताऊं कयूं नूर जूं तोखे नहरूं मिलियूं नूर जूं
तो खे नहरूं मिलियूं अर्श ते अहमद मुजतबा सॼे सालनि हज़ारनि खां तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो ॿियनि नालनि हज़ारनि खां भाग पंहिंजा भला भायूं तुंहिंजा उम्मती सजण आहियूं ॿिया सहारा सभई बेबका तुंहिंजे प्यारनि सहारनि खां तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो ॿियनि नालनि हज़ारनि खां झोल पंहिंजो झले थो घुरे न्याज़ तो खां चङल शाह मिठा न्याज़ तो खां चङल शाह मिठा तुंहिंजी नज़रे करम थी खपे आका तुंहिंजी नज़रे करम थी खपे दुनिया जे नज़ारन खां। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। मोहम्मद हमज़ा आपसे सुनेंगे नातिया कलाम, बिस्मिल्लाह कीजिए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह। दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह। खुदा का जीते जी कर लो नज़ारा या रसूल अल्लाह। खुदा का जीते जी कर लो नज़ारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी तव्हांखे भली कार चऊं था। जी वालेकुम अस्सलाम। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? तव्हांखे अज़मत रमज़ान में भली कार चऊं था, माह रमज़ान जो तव्हांखे मुबारकूं ॾियूं था। छा चवणु चाहींदव? मुफ्ती साहब को कोई सवाल पुछिणो आहे? हा हा, तव्हां सवाल कयो, मुफ्ती साहब तव्हांजो आवाज़ ॿुधनि पिया। भेण मूंखे थोरो शुगर जो मसइलो आहे। जी हा। तो इन्हीअ मूंखे 3 रोज़ जो शुगर घणो तंग कयईं तो मां असली बेवसी जी हालत में अची वियुमि। पोइ हाणे मूंखे डॉक्टरनि मना कयो आहे कि रोज़ो न रख। मां चयो मुफ्ती साहिब खे इन बारे में मशवरो वठां। पोइ इस्लाम जी रूह सां छा फ़राइद मुंहिंजे मथां लागू थियनि था, छा मुंहिंजे मथां कोई हिसाब किताब रोज़े जी हिसाब लागू थिए थो, इन जो मां चयो मुफ्ती साहिब सां मशवरो कयां। मुफ्ती साहिब खां
तुंहिंजो तज़ियो वठा। जी जी ठीकु आहे, कॉल ॾेई हुजिजो। मुफ़्ती साहब को सवाल तव्हांजो आहे? अच्छा, तव्हांजे वालिद साहब जी उमिरि केतिरी आहे? कॉल ड्रॉप थी चुकी आहे मुफ़्ती साहब। सो इन कैफ़ियत में माना जेकॾहिं कंहिं एज में डॉक्टर जेकॾहिं मना करे थो त पोइ छा मतिलबु? शुगर जो मसइलो पियो ॿुधाए मुंहिंजे। जी हा। त शुगर जो मसइलो आहे ऐं अवर एज आहे ऐं डॉक्टर जेकॾहिं को मुस्तनद डॉक्टर आहे, को MBBS डॉक्टर आहे, जेकॾहिं उहो चवे थो त रोज़े रखण सां हिनखे नुक़सान जो अंदेशो आहे, हिन जी बीमारी वधण जो या जान वञण जो, त उन सूरत में हुन रोज़ो त छॾींदो ऐं पोइ जॾहिं बि हुनखे सिहत मिले त पोइ उहो क़ज़ा कंदो। ठीकु आहे। का बि शरीयत में उन जे मथां को गुनाह कोन्हे, का पकड़ कान्हे, का गिरफ़्त कोन्हे। ठीकु आहे। ऐं मुफ़्ती साहब अगेन लाइव कॉलर आहिनि, पहिरीं उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी तव्हांखे भली कार चऊं था। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हली रही आहे। थैंक यू तव्हां शामिल थिया आहियो। जी जी प्लीज़ तव्हां सवाल कयो। हाँ, मुफ्ती साहब सवाल करण ये तराबी जब हम पढ़ जन तो ऐं जेको फर्ज़ में नथो केर पुॼी सघे उहो वितर अलॻि पढ़े या जमा सां गॾु पढ़णो आहे वितर। ठीकु आहे मुफ़्ती साहब, तव्हांखे सवाल सम्झ में आयो आहे? को फर्ज़ हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सवाल रिपीट कजो महिरबानी करे। हाँ बिल्कुलु। हाँ मुफ्ती साहब सवाल थो कयां त जेके तराबी पढ़बियूं आहिनि, तराबी जेका फर्ज़ माण्हू पढ़े थो जी जी ऐं फर्ज़ में जेकर को जमा नथो पुॼे त उहो वितर जमा सां गॾु पढ़ी सघे थो या अलॻि पढ़ंदो? ठीकु आहे महिरबानी। जेकॾहिं हुन खां निकिरी वई आहे ऐं उन खां पोइ हाणे वितर में हो जमात सां वितर पढ़े या न पढ़े, सवाल इहो आहे। जी हा जी हा। त इन में जमहूर उलमा फरमाइनि था त जेकॾहिं फ़र्ज़ु उन खां निकिरी वियो आहे त उन खां पोइ जेकॾहिं हू तरावी अची अदा कयूं अथई, फ़र्ज़ु पढ़ी तनहा अलॻि पढ़ी वरी पोइ तरावियुनि में शामिलु थियो, हाणे वितर उहो जमा सां पढ़ी सघे थो। ठीकु आहे मुफ़्ती साहब। अच्छा, उन खां अलावा मुफ़्ती साहब ॾिसो, जीअं तव्हां ज़िक्र कयो त जेकॾहिं केरु बीमार आहे, एज जे उन ग्रुप में मौजूदु आहे ऐं मेडिसन ते उहो माण्हू माना हले पियो थो, डॉक्टर बि उनखे रोज़ा रखण खां मना कयो आहे, त उन जे लाइ को बयानु ख़ासि त कोन आहे त उहो कंहिंखे रोज़ा खोलराए या न उहो उन जे लाइ आहे जेको जंहिंजी उमिरि एतिरी थी वई आहे जो हाणे हुनजी सिहत जो वरी पोइते संभलजणु या सेहतमंद थियणु या कंहिं मौसम में बि उहो रोज़े रखण वारी हुनजी ताक़त इस्तिताअत न थींदी त पोइ उन जे लाइ ॿियो हुकुम आहे त उहो फिदियो ॾींदो, जेको असां पोइ प्रोग्रामनि में ज़िक्र कयोसीं त उहो फिदियो ॾींदो रोज़ाना, यानी जेके तक़रीबन हींअर 300 रुपया था थियनि, उहे रोज़ाना उहे पंहिंजे रोज़े जो फिदियो ॾींदो त उहो अलाह ताला जे दरबार में आजो थी वेंदो। माशाअल्लाह जी माशाअल्लाह, सुहिणे अंदाज़ में मुफ़्ती साहब तव्हां गुफ़्तगू फरमायो पिया। असां साही जी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। नाज़रीन, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु अवां ताईं लाइव पहुचाई वञे पई, जंहिंमें साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अच्छा, मां को प्रोग्राम कंदी आहियां त ब्रेक असां वठंदा आहियूं। उन ई तरह जॾहिं 12 महीननि जी ॻाल्हि थिए थी त 11 महीननि खां पोइ हिकिड़ो ब्रेक मिले थो ऐं उहो ब्रेक असां जेकॾहिं ॾिसूं था माह रमज़ान जे महीने खे हर तरह असांखे उहो महीनो ख़ूबसूरत नज़र अचे थो। हर तरह सां असांखे रहमतुनि जो महीनो, मग़फ़िरत जो महीनो, बख़्शिश जो महीनो, क़बूलियत जो महीनो मिली रहियो हूंदो आहे। हर ॾींहुं, हर रोज़ो, हर लम्हो असांजे लाइ क़ीमती हूंदो आहे। हिकु हिकु सेकेंड असांजे लाइ क़ीमती हूंदो आहे। मुफ़्ती साहब जनाब ख़ुदि पंहिंजी ज़ुबानी फ़रमाइनि पिया त जॾहिं फ़र्ज़ नमाज़ पढ़िजे थी त उन हिकु फ़र्ज़ जे जॻह ते तव्हांखे 70 फ़र्ज़नि जो सवाबु मिले थो। त माना ब्रेक हर माण्हू खे खपंदो आहे। ऐं जेकॾहिं असां थोरो साइंटिफिकली हवाले सां ॻाल्हि कयूं, मेडिकल जो जेकॾहिं हवालो खणूं था त रोज़ो रखण सां फास्टिंग दुनिया में कई वेंदी आहे। तव्हां जो को बि रिलीजन हुजे, कंहिं रिलीजन में तव्हां हुजो, पर असां वटि पूरो महीनो फास्टिंग कई वञे थी, जंहिंसां कैंसर जहिड़ो वबाई जेको मर्ज़ आहे उन जा सेल्स बॉडी में ख़तमु थींदा आहिनि। हार्मफुल केमिकल्स जेके हूंदा आहिनि उहे तव्हांजे जिस्म में ख़तमु थींदा आहिनि। जिस्म में जेका चर्बी हूंदी आहे, ओबेसिटी जा मसइला तमामु घणा आहिनि। कुझु माण्हुनि खे ख़ानदानी मसइला हूंदा आहिनि,
कुझु माण्हुनि खे उन्हनि जी रुटीन डिस्टर्ब थियण जे करे इहे मसइला फेस करणा पवंदा आहिनि। त तव्हांजी चर्बी जेका आहे उहा जिस्म मां तव्हांजो फेट ख़तमु थियणु शुरू थींदो आहे। त हर लिहाज़ खां रोज़ो असांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु इबादत आहे, हिकु सुठी प्रैक्टिस पिणु आहे। नाज़रीन लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयां थी। हलो जी, अस्सलाम वालेकुम। जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अली शेर ॻाल्हायां पियो, सची जाम दातार खां। आदि जी अदा भली कार, छा चवणु चाहींदव? ट्रांसमिशन कीअं पई लॻे? को सवाल आहे? असांजो मुफ्ती साहिब खां सुवाल आहे त तहज्जुद नमाज़ जे बारे में थोरो खुली असांखे ॿुधाए त उन जा कहिड़ा फज़ाइल आहिनि ऐं घणियूं रकातूं पढ़ियूं आहिनि, कहिड़े महीने में अफ़ज़ल आहे, इन जे बारे में थोरो मुफ्ती साहिब खां सुवाल आहे असांजो। महिरबानी महिरबानी। ठीकु आहे मुफ्ती साहिब, तहज्जुद नमाज जंहिंजो क़ुरान करीम में बि ज़िक्र आहे, 15 सिपारे में अल्लाह ताला फरमायो मिनल लैल फतहज्जद बिही नाफ़िलतल लक। हुज़ूर सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद खे कॾहिं बि तरक कोन फरमायो, तहज्जुद नमाज पाबंदी सां पढ़ियो। पर इहा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इहा अल्लाह से मुंहिंजे उम्मत जे मथां हिकु ख़ासि महिरबानी कई जो तहज्जुद खे उम्मत ते फ़र्ज़ न कयो, तव्हां त उम्मत मुशक़त ऐं तकलीफ़ में अची वञे हा। तहज्जुद नमाज नफ़िल नमाज आहे, नफ़िल ऐं पूरो साल तव्हां अदा करे था सघो। उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां थोरी देरि जे लाइ आराम कयो, आराम करे उन खां पोइ तव्हां जॾहिं उथंदव त तव्हां तहज्जुद अदा करे सघो था। ऐं जीअं चयूं त फ़ज़ाइल ऐं फ़ज़ीलत इहा आहे त तहज्जुद जी पाबंदी करण वारे खे हिकिड़ी ख़ासि अल्लाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी रूहानियत अता थींदी आहे, हिकिड़ो ख़ासि कुर्ब हासिलु थींदो आहे अल्लाह ताला जे तरफ़ां। त हुन ऐं उन में ख़ुदि एतमादी आम माण्हू खां वधीक हूंदी आहे। जेको तहज्जुद जो पाबंद हूंदो, तहज्जुद पाबंदी सां पढ़ंदो, यानी उहो पंहिंजे ज़िंदगी जे हर मरहले खे आसानी सां हलाए सघे। तहज्जुद पढ़ण वारे में हिकिड़ी इहा बि क्वालिटी हूंदी अथव त ज़िंदगी में उनखे ॾुखे खां ॾुखिया मराइल जॾहिं ईंदा त उन्हनि खे बि आराम सां उन्हनि खे मुंहुं ॾेई सघंदो ऐं उनखे फेस करे सघंदो। इहो तहज्जुद जी इहे बरकतूं आहिनि। ऐं उन जे पढ़ण जो तरीक़ेकार इहो आहे तहज्जुद पढ़ण जो त उहे घटि में घटि 2 रकातूं, वधि खां वधि 12 रकातूं आहिनि तहज्जुद नमाज़ जूं। ऐं अफ़ज़ल तरीक़ो इहो आहे त जीअं पहिरीं रकात शुरू कबी त सूर फातिहा खां पोइ 12 दफ़ा सूर इख़लास पढ़िजे, वरी ॿी रकात में 11 दफ़ा 2 रकातूं। हाणे वरी अञा पढ़ंदो वेंदो, जेतिरियूं हर रकात में हिकु दफ़ो सूर इख़लास घटि कंदो वेंदो। तव्हां त आख़िरी रकात में सूर फातिहा खां पोइ हिकिड़ो दफ़ो सूर इख़लास पढ़ंदो। पर जेकॾहिं ईअं न अदा कयईं, सूरत फातिहा खां पोइ का बि सूरत मिलाईंदो रहियो हर रकात में, त बि हुनजो तहज्जुद अदा थी वेंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहे अल्लाह ताला असां सभिनी खे बयान फरमायो पिया त मां इहो ई सोचुमि पे त मां माना इबादतुनि जो ज़िक्र जेतिरी इंसान इबादत करे थो उनजो ज़िक्र न करणु खपे, छो त इबादत अल्लाह जो इंसान जो मामिलो आहे। पर आउं बि ईअं सम्झंदी हुअसि त असां जेको आहे सो अलहम्द खां पोइ का बि सूरत पढ़ी सघूं था, त हमेशह ईअं ई माना जॾहिं बि पढ़ी आहे त ईअं ई पढ़ी आहे। लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिल थिया आहियो? तव्हां सवाल ॿीहर कजो ऐं थोरो आराम सां महिरबानी करे तव्हां सवाल करियो। जी मां इहो थो चवां पियो मौलवी साहिब आहिनि या मुफ्ती जेकी नमाज़ पढ़ाईंदा आहिनि तराबियुनि में ऐं नमाज़ में पाण जल्दबाज़ी कंदा आहिनि ऐं आराम सां पढ़ण जल्दी क़याद करे जल्दी ख़तमु कंदा आहिनि। अच्छा ठीकु आहे, ओके ओके, थैंक यू। जी मुफ्ती साहिब इन्हनि जो चवनि पिया त जॾहिं नमाज़ अदा कई वेंदी आहे त उन में जेके असांजा मतिलबु पेश इमाम हूंदा आहिनि उहे ई थोरी जल्दी करे रहिया हूंदा आहिनि, छा चवणु चाहींदव? त इमाम खे त जल्दी करणु ई न खपे। ऐं जल्दी जीअं मां त हुन जे बारे में बि असां प्रोग्राम में ॿुधाए चुका आहियूं त जेकॾहिं तहदील अरकान अदा न कंदो, यानी तहदील अरकान मां मुराद रुकू सही न कयईं ऐं सजदो सही न कयईं त तहदील अरकान अदा न थिया त उहा नमाज़ जेका आहे उनखे मोटाए पढ़णु वाजिबु हूंदी आहे। त लिहाज़ा हा ॿी थींदी आहे त नमाज़ खे इमाम तमामु घणो डिघो बि न करे, यानी जल्दबाज़ी बि न आहेसि करणी
ऐं जेकॾहिं इमामत थो कराए त उन सूरत में नमाज़ खे तमामु डिघो न तवील न करे, करे, सही, तमामु तवील एतिरो न करे जो पोयां जेके आहिनि मुशक़त में अची वञे। को बीमार आहे, को उमिरि रसीद आहे, को ज़ईफ़ आहे, पर वरी कुझु दोस्तनि जे लाइ इहा बि गुज़ारिश आहे त हर नमाज़ खे तव्हां तवील ऐं डिघो न सम्झो। मिसाल इमाम पढ़ायो सूरे फातिहा खां पोइ पढ़ी ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसहा, सूरे बकर जूं 2-3 आख़िरी आयतूं पढ़ियईं त कुझु दोस्त चवंदा आहिनि त तव्हां नमाज़ खे ॾाढो डिघो करे छॾियो आहे। इनखे डिघो कोन चइबो आहे, उहो ईअं आहे त जीअं हिकिड़े सहाबी सगोरे अची फजर में सूरे बकर जी तिलावत शुरू कई। जी जी जी, सूरे बकर तक़रीबन 250 पारा जे लॻभॻि आहे। पोइ अची साहिबनि हुज़ूर जे दरबार में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, हीउ ॾिसो हिन सूरे बकर तिलावत शुरू करे ॾिनी। उनखे हुज़ूर फरमायो त जॾहिं तूं जमात सां पढ़ाई त एतिरो नमाज़ खे डिघो न कर जेको पोयां बीठलनि जे लाइ मुशक़त ऐं आज़माइश न थी वञे। त लिहाज़ा सभिनि शयुनि जो असांखे ख़्यालु रखिणो आहे। ऐं इमा हज़रात ते वरी ज़िमेदारी जेको इमाम हूंदो आहे उनजे मथां ज़िमेदारी वधीक हूंदी आहे त अहिड़ी बि जल्दबाज़ी न करे। जल्दबाज़ी सां जेको आहे तहदील अरकान जॾहिं तरक़ थी वेंदा हुनजे मथां सभु ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि पोइनि सभिनि नमाज़। जी हा बिल्कुलु मुफ़्ती साहब, असां लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे बि शामिल कयूं। हलो जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, तव्हां ट्रांसमिशन में शामिल थी चुका आहियो। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी बाबा, मां जनाब अली अकबर मां सेवण शरीफ मां पियो ॻाल्हायां। जी जी, भली कार चऊं था, छा चवणु चाहींदव? तव्हांजो न्यूज़ मेहरान न्यूज़ ते ही रिकॉर्डिंग हली मुफ्ती साहब वेठो, उनजे असांखे अर्ज़ु इहो आहे त इहो दस्तगीर बादशाह पीर जे सोजरे जे बारे में असांखे थोरो ॿुधाईंदा त निमाज़ में जेके असांजे ॻोठ में पाड़े में जेको आहे माहौल ख़राब करे रहिया आहिनि, दोस्त ॿ वेठा आहिनि, तकलीफ़ असांखे हक़ीक़त जी थोरी सम्झाई सम्झी सघनि। मुफ्ती साहब, तव्हां हिननि जी ॻाल्हि सम्झी आहे? जीलानी रहमतुल्लाह अलैह जे मुतालिक़ था पुछनि त उन्हनि जे शुजरे जे बारे में, छो सैयदना अब्दुल क़ादिर अलैह कुझु माण्हू जेके इल्मु न रखण वारा, उनजो कंहिं फ़िरके सां कंहिं मसलक सां तालुक़ु न हूंदो आहे, उहे अहिड़ा माण्हू यानी जेके जाहिल जंहिंखे खणी चइजे, छो त इहो लफ़्ज़ बि इस्तेमालु करण में असांखे मायूब थो महसूसु थिए, इन जे करे असां कोन पिया कयूं। पर हाणे असां चयो नाज़रीन खे सम्झाइण जे लाइ असांखे इहो लफ़्ज़ इस्तेमालु करणो। बिल्कुलु बिल्कुलु। त उहे छा चवंदा आहिनि त शेख सैयद अब्दुल क़ादिर जीलानी चवंदा आहिनि त सैयद माज़ल्ला अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे असां इन जे करे कोन था मञूं त जॾहिं बगदाद में सैयदनि जो क़त्ल आम थियो हो त पोइ अब्दुल क़ादिर जीलानी पाण खे शेख सॾायो। असल में शेख जेको आहे उहो हिकिड़ो सुहिणो लफ़्ज़ आहे, का ज़ात कोन्हे जेको असां चवंदा आहियूं शेख सैयद अब्दुल क़ादिर जीलानी। शेख लफ़्ज़ जेको आहे उहो अरबी में बुज़ुर्ग खे चइबो आहे, मोतबर जेका शख़्सियत हूंदी आहे। जीअं हाणे तव्हां ॾिसो त दुनिया में वॾे खां वॾी अज़ीम यूनिवर्सिटी इस्लामी जेका आहे, जेका सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे नाले ते क़ाइमु आहे अज़हर। उनजो जेको जीअं असां हिते प्रिंसिपल चवंदा आहियूं न, कॉलेज जो प्रिंसिपल आहे या यूनिवर्सिटी जो VC आहे, त उतां जो जेको मोहतमिम हूंदो आहे अज़हर जो, उनखे चइबो आहे शेखुल अज़हर। यानी अज़हर जो सभ खां वॾो आलिम, सभ खां वॾो बुज़ुर्ग। शेख जी माना इहा आहे। बाक़ी इहो हिकिड़ो घड़ियल इल्ज़ाम आहे त सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी माज़अल्लाह पंहिंजी ज़ात चेंज कई पाण खे बचाइण जे लाइ। बाक़ी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी ज़ात ऐं शख़्सियत जेकॾहिं तव्हांखे पुछणी आहे त सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे पुकारियो। मीरा मुर्शिद मदद कर तूं दाह सुणी दादी, आहीं अब्दुल लतीफ़ जो तूं हसनी हुसैनी हादी, बादशाह बगदादी कर का मेहर मुरीद ते। छो त सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह ताला अहिड़ो त नसब अता फरमायो आहे जो सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह
हसनी भी आहिनि त हुसैनी बि आहिनि, सुभान यानी अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाॾाणे नानाणे ख़ानदान मां हिकिड़े पासे ॾांहुं हसनी त ॿिए पासे ॾांहुं हुसैनी हुसैनी आहिनि, यानी अॻिते वञी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो नसब जेको मिले थो उहो सैयदा फ़ातिमत ज़हरा सां थो मिले। हाणे जेको मुसलमान सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां मोहबत करण वारो हूंदो उहो सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह सां बि मोहबत कंदो। ऐं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे बचपन जा तालीम जे दौरान जेके वाक़ियात पेश आया, कॾहिं कूड़ कोन ॻाल्हाईंदा। अमड़ जीजल वसीयत कई जे मशहूर आहे, उन खां पोइ सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह जा बरगुज़ीदा बाना हज़रत बाहू रहमतुल्लाह अलैह जहिड़ा उहे सॾींदा हुआ त सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी खे अल्लाह जेका ताक़त ॾिनी आहे, अब्दुल क़ादिर जीलानी उन अताई ताक़त सां असांजी तूं मदद फरमा। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह। मुफ्ती साहब माफ़ कजो, साही जी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था ऐं पोइ हीउ टॉपिक ॾाढो सुठो आहे। मां चाहींदसि त सुभाणे जी ट्रांसमिशन में इन टॉपिक खां असीं शुरूआत कयूं। हींअर असां ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी हा, तव्हांखे भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे। तव्हां ट्रांसमिशन ॾिसो पिया, ट्रांसमिशन जे हवाले सां छा चवणु चाहींदव ऐं जेकॾहिं को सवाल आहे त फ़कीर मोहम्मद इकबाल बंबरो छोर उमरकोट खां तव्हांखे भली कार चऊं था। छा चवणु चाहींदव, को सवाल आहे? हाफ़िज़ रजब अली सिकंदरी का नंढड़ा सवाल आहे न, ॿ टे ॾींहं गैर हाज़ुरी हुई, हाणे सवाल त वधी आहे न साईं। जी 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 हा, सवाल कयो तव्हां। हा, सवाल पहिरियों इहो आहे त रिश्तो टोड़ण ऐं उन जे हवाले सां जीअं पंहिंजे समाज में ॾिसूं को रिश्तो माण्हू टोड़नि था, उन खां बेरुखी कनि था, त इन जो उन ते रोशनी विझनि, उन जो आख़िरत में या उन सां छा सुलह कोन थी थिए, उन ते रोशनी विझनि। ठीकु ठीकु। ऐं ॿियो नंढड़ो सुवाल इहो आहे त पंहिंजो ख्वाब, जॾहिं माण्हू राति जो माण्हू इंसान ॾिसे थो ख्वाब, ऐं उन में के ख्वाब अहिड़ा हूंदा आहिनि त बाबा गाॾी मिली वई ऐं हू मिली वियो, दुनिया जी दौलत मिली वई, छा इहा अॻिते सचा थियनि था? हिकिड़ा त ख्वाब जंहिंमें माना ख़ौफ़ वारा ख्वाब हुजनि था। ठीकु ठीकु। ऐं उन्हनि ते बि हाफ़िज़ साहब खां पुछो त इहो थोरी तहक़ीक़ करे रोशनी विझे। महिरबानी महिरबानी, तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो। ॿई सवाल चाहींदसि त मुफ्ती साहब थोरो शॉर्टली तव्हां जेको आहे सो ज़िक्र कयो। रिश्तनि जे हवाले सां पाण पहिरीं ज़िक्र करे चुका आहियूं। जी इन शॉर्ट तव्हां बयान जे हवाले सां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान मौजूदु आहे त हुज़ूर फरमायो त पंहिंजे रिश्तनि खे जोड़ियो, उन्हनि खे टोड़ियो न, जी हा जी बल्कि वालिदैन जे जेके वालिदे तरफ़ां रिश्ता हुजनि या वालिदा अमड़ जीजल जे तरफ़ां रिश्ता हुजनि, उन्हनि जे विसाल खां पोइ बि उन्हनि खे जोड़ण जो हुकुम आहे त उन्हनि खे टोड़ियो न। ऐं जेकॾहिं को रिश्तेदारी टोड़े थो, हरू भरू मुंहुं मोड़े थो, अॼुकल्ह मुआशिरे में ईअं बि अथव त को जेकॾहिं रिश्तेदार ग़रीब आहे त उनजे गुरबत जे करे माण्हू मुंहुं था टोड़नि, जेको अज़ाब जो सबबु बि बणिजी थो सघे। त लिहाज़ा हुज़ूर फरमाए त जेको रिश्तेदारी खे टोड़े थो त उहा अल्लाह जे दरबार में अर्ज़ु कंदी आहे, मुंहिंजा मौला जीअं हिन मूंखे टोड़ियो आहे हिन खे टोड़। ऐं जेको जोड़ींदो आहे त उनजे लाइ दुआ घुरंदी आहे, मौला जीअं हिन मूंखे दुनिया में जोड़िया हिन खे आख़िरत में जोड़े रखिजांइ, ईअं दुआऊं घुरंदी आहे। बेशक। अच्छा मुफ्ती साहब, ख्वाब जे हवाले सां को डप वारो ख्वाब आहे या कोई दौलत जे हवाले सां ख्वाब अचनि था? ख्वाबनि जे हवाले सां ॾिसो त पहिरीं उन जी टाइमिंग हूंदी आहे त जेकॾहिं तव्हां को ॾींहं जो ख्वाब ॾिठो आहे त उनजो ताबीर न हूंदो आहे। सिज उभरण खां पोइ जेकॾहिं तव्हां सुता आहियो ऐं उन खां पोइ सिज उभरण खां पोइ 3 कलाक आहिनि। सिज जीअं मिसाल हींअर सिज थो तक़रीबन उभरे असां वटि हैदराबाद में 6:53 ते, त हाणे यानी 7:53, 8, 9:53 ताईं जेकॾहिं को ख्वाब ॾिठो सिज उभरण खां पोइ सुतो आहे फजर खां पोइ, त उन ॾींहुं पोइ जेकॾहिं जेको ख्वाबनि जे ताबीर जे हवाले सां ॾिसबो त ई सितारो अॼु पहिरें कलाक में उभरियो या ॿिए में या 3 में, जेको उनजे मुताबिक़ पोइ उनजो उहो हिसाबु लॻाए पोइ ॾिसबो त हिन जो ताबीर आहे या न आहे, हिन कहिड़े टाइम जेको ख्वाब ॾिठो आहे पहिरें कलाक में। ऐं जेके राति वारा ख्वाब आहिनि, मुफ्ती साहब जी राति वारा जेके ख्वाब आहिनि
उन्हनि जे लाइ इहो आहे त ख़ौफ़नाक आहे त उथी सुबुह जेको अला हौल वला कुवत पढ़े कलमो शरीफ़ पढ़े ऐं ख्वाब हर कंहिंखे न आहे ॿुधाइबो ख्वाब उनखे ॿुधाए जेको ख्वाब जो ताबीर ॼाणंदड़ ठीकु आहे मुफ़्ती साहिब ही बि टॉपिक हक़ीक़त में वॾो टॉपिक आहे मां चाहींदसि त हिन टॉपिक खे बि असां सुभाणे थोरो हिन खे कंटिन्यू कंदासीं थोरो इन डिटेल असां ॻाल्हाईंदासीं अॻियां वधूं था असां वटि शुमाइला इरशाद मौजूदु आहिनि तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं जी बिस्मिल्लाह कयो सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम कर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा गर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा गर तुम न करोगे तो करम कौन करेगा अपने दामन शफात में छुपाए रखना अपने दामन शफात में छुपाए रखना अपने दामन शफात में छुपाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना मैंने माना कि निकम्मा हूँ मगर आप कहूँ मैंने माना कि निकम्मा हूँ मगर आप कहूँ इस निकम्मे को भी सरकार निभाए रखना इस निकम्मे को भी सरकार निभाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मेरे सरकार मेरी बात बनाए रखना ख़ूबसूरत कलाम नाज़रीन वक़्त जो घणी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि सो तव्हां खां मोकिलाईंदासीं असां सां गॾु मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु रहिया मुफ़्ती साहब तव्हांजी महिरबानी तव्हां आयो अॼु 7 रोज़े ते हिन ट्रांसमिशन में तव्हां शामिल थियो ऐं ख़ूबसूरती सां हीअ ट्रांसमिशन असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुती ऐं तव्हांजो तमामु जेको बि डिस्कशन रहियो यकीनन एज़ अ मैसेज असांजे व्यूवर्स ताईं पहुतो आहे कारी मेहताब अली साहब कंडियारो मां तशरीफ़ फरमा रहिया तव्हांजी महिरबानी तव्हां ट्रांसमिशन में आयो तव्हांजी मौजूदगी सां ट्रांसमिशन खूबसूरत अंदाज में असांजे व्यूवर्स ताईं पहुती मोहम्मद हमज़ा थैंक यू सो मच आप आए बहुत अच्छा लगा ऐं शुमाइला इरशाद तव्हां आयो तमामु घणो सुठो लॻो नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव तव्हांजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो माहे रमज़ान जो महीनो आहे ऐं जंहिं वक़्तु तव्हां दस्तरख़्वान ते हुजो तव्हां दुआ जे लाइ हथु खणो त असांखे पंहिंजी दुआउनि में बिल्कुलु बि न विसारिजो नाज़रीन आख़िर में तोहफ़े तौर नातिया कलाम तव्हां ताईं छॾींदा वेंदासीं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो कारी मेहताब अली साहब जिन जो जी बिस्मिल्लाह कयो कारी साहब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। भली माशूक ब्याधारिल मुझो दिल बर मोहम्मद आ। अथम जहे वटे विकाणयल सिर सो सौदागर मोहम्मद आ। भली माशूक ब्याधारिल मुझो दिल बर मोहम्मद आ। आया मिस्कीन पर मूसा ईसा मूसा करन रीसा ईसा मूसा करन रीसा। खुदा जे गल जमा मोखे मिलो गोहर मोहम्मद आ। खुदा जे गल जमा मोखे मिलो गोहर मोहम्मद आ। भली माशूक ब्याधारिल मुझो दिल बर मोहम्मद आ। खुदा जे मिलन जो रस्तो पुछम कुरआन चो मुखे पुछम कुरआन चो मुखे। मोहम्मद वटे खुदा मिलंदई खुदा जो घर मोहम्मद आ। भली माशूक ब्याधारिल मुझो दिल बर मोहम्मद आ। वलियल जी कयम बैयत दस्याऊं पीर पैगंबर दस्याऊं पीर पैगंबर। जिंजा मोहताज कुल मुरसल उहो रहबर मोहम्मद आ। भली माशूक ब्याधारिल मुझो दिल बर मोहम्मद आ। गुनाहगल में आया कारो मगर मौला दीदो माफी मगर मौला दीदो माफी। जिते काजी खुदा खुद आई सदर महशर मोहम्मद आ। भली माशूक ब्याधारिल मुझो दिल बर मोहम्मद आ। अथम जहे वटे विकाणयल सिर सो सौदागर मोहम्मद आ। आरब जो वॾो